बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम ऐं सभिनी खे भली कार चवंदसि अवांजे पंहिंजे प्रोग्राम सलाम सिंध में सलाम सिंध सां मां आहियां अवांजी मेज़बान शाज़ी करीम जिलानी ऐं उमेद आहे त अवांजो पोयों जेको वीक आहे उहो तमामु सुठो गुज़रियो हूंदो ऐं यकीनन हिकिड़ी खोट बि अव्हांखे फील थी हूंदी। बहरहाल उहा खोट असां कोशिशि कई त अव्हांखे फील न थियणु ॾियूं, पर छा कयूं मौसम जा कुझु असर असां ते बि थिया आहिनि ऐं इहो ई रीज़न आहे त तबियत में अञा बि अव्हांखे उहा महसूसु थींदो हूंदो त अॼु बि ठीकु कोन आहे। बहरहाल छा कयूं, अव्हांजो प्यारु आहे, अव्हांजूं मोहबतूं आहिनि जंहिंजे करे चाहे के कुझु बि हुजे, कंडीशन कहिड़ी बि हुजे, असां कोशिशि कंदा आहियूं त हिते असां अचूं, अव्हां सां मुखातिबु थियूं ऐं अव्हांजे लाइ कुझु न कुझु स्पेशल खणी अचूं। ऐं छाजे करे जो मॉर्निंग शो आहे यकीनन ऐं हिन में कोशिशि इहा ई हूंदी आहे त तव्हांजे लाइ कुझु न कुझु स्पेशल हुजे। सो कोशिशि हूंदी आहे, कॾहिं को सिंगर हूंदो आहे, कॾहिं को आर्टिस्ट हूंदो आहे, कॾहिं को सियासतदान हूंदो आहे या कॾहिं को डॉक्टर हूंदो आहे, अव्हां ताईं अवेयरनेस पहुचाईंदा आहियूं त अव्हां पंहिंजे ॿारनि खे बि अॻिते वधाए सघो, पाण बि अॻिते वधो। ऐं ज़िंदगी में अक्सर ईअं थींदो आहे त इंसान खे इलाही प्रॉब्लम्स अची वेंदा आहिनि ज़िंदगीअ में, पर हिन जो इहो मतिलबु न आहे त असां ज़िंदगी खे चऊं त बसि हाणे असां अॻिते नथा वधी सघूं। ज़िंदगी में इंसान खे अॻिते वधणु खपे ऐं ज़िंदगी दर हक़ीक़त अॻिते वधण जो ई नालो आहे। सो मुंहिंजी ॻाल्हि ॿोल बिल्कुलु जारी रहंदी, पर मूं सां गॾु हमेशह जंहिं मुंहिंजा टीम मेंबर्स मौजूद आहिनि, आमिर एंड अजय। अस्सलाम वालेकुम, आप दोनों को वेलकम कहते हैं। कैसे हैं आप लोग? खैरियत से? लंबी छुट्टी के बाद भाई मुझे दुआ देनी चाहिए, मेरी वजह से आप सबको छुट्टी मिल गई। अल्लाह सेहत दे। बहुत शुक्रिया, आपसे हम बात भी करेंगे और म्यूज़िक भी आपसे सुनेंगे। ऐं व्यूवर्स, ॿी जेका पर्सनैलिटी अॼु के प्रोग्राम में मौजूदु आहे, माशाल्लाह तमामु बहितरीनु पर्सनैलिटी आहे। ख़ासि तौर ते जेकॾहिं मां सियासत जी ॻाल्हि कयां त सियासत में इलाही घणा एक्टिव आहिनि ऐं तमामु घणो कमु कयो आहे, बल्कि उन हिकिड़े इंसान न बल्कि उनजे पूरे कुटुंब, पूरे ख़ानदान कमु कयो आहे। ऐं ईअं चए त ख़ानदान पूरो सियासत में आहे ऐं सियासी घराणो आहे ऐं ख़ासि तौर ते सियासत चवंदा आहिनि त इबादत बि आहे ऐं इलाही घणो मुश्किल कमु बि आहे, पर उनजे बावजूदि इन फैमिलीअ इलाही कुझु कयो आहे पाकिस्तान जे लाइ। ऐं ख़ासि तौर ते सियासत जी जेकॾहिं ॻाल्हि कयूं त सियासत खे जेकॾहिं परवान चढ़ाइण में चवां त हिन फैमिली जो वॾो हथु आहे त बिल्कुलु सही आहे ॻाल्हि इहा त हिन फैमिलीअ इलाही घणो कमु कयो आहे माशाल्लाह। ऐं इन ई फैमिली जो हिकिड़ो तमामु बहितरीनु फ़र्द असां सां गॾु मौजूदु आहे माशाल्लाह। सां सोशल वर्कर आहिनि ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी सां साईं जन जो तालुक़ु आहे, जनाब नवाबज़ादा मीर इमाम बख्श टालपुर। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। ख़ुशि आमदीद, सलाम सिंध में ख़ुशि आहियो? वालेकुम अस्सलाम। तव्हां ख़ुशि वेठा आहियो? बिल्कुलु अल्हम्दुलिल्लाह ठीकु आहियां, ख़ैरियत सां आहियां। सभ खां पहिरियों इन खां पहिरियों जो असां ईअं चए त ज़ाती गुफ़्तगू ते अचूं या कंहिं ॿिए पासे ॾे वधूं, सभ खां पहिरियों त अव्हांजी फैमिलीअ जो मूं ज़िक्र कयो त माशाल्लाह सियासत में तमामु घणो अहम किरदारु रहियो आहे। सो सियासी पस मंज़र ऐं सियासत में अव्हांजी फैमिली कीअं आई, कॾहिं खां वठी आयो ऐं पाकिस्तान जे लाइ कहिड़ियूं कहिड़ियूं ख़िदमतूं हिन महिल अंजाम ॾिनियूं आहिनि? सवाल इलाही घणा थी विया। जी जी बिल्कुलु। जीअं त सियासत जे बारे में तव्हां पुछो त सियासत सां असांजी पुराणी वाबस्तगी आहे, 7 पीढ़ियुनि खां हलंदी अचे पई। ऐं मुंहिंजो पर ॾाढो नवाब मीर अलादाद खान टालपुर बम्बे असेंबली जो मेंबर हो जॾहिं सिंध बम्बे सां जुड़ियल हुई। ऐं मुंहिंजो ॾाढो नवाबज़ादा मीर इमाम बख्श टालपुर MPA रहियो ऐं मुंहिंजो ॿियो ॾाढो मीर अली बख्श खान टालपुर MNA रहियो। मुंहिंजो वालिद साहिबु नवाबज़ादा मीर लुत्फ़ुल्ला उहो MPA रहियो ऐं मुंहिंजो सौट मीर महबूब अली टालपुर MPA रहियो। माशाल्लाह। मुंहिंजो चाचो मीर मनवर टालपुर MPA रहियो, हाणे MNA आहे। मुंहिंजो भाउ मीर नसूरुल्ला नाज़िम रहियो ऐं मुंहिंजो चाचो हाणे जेका बल्दियाती इलेक्शन थी आहे उन में डिस्ट्रिक्ट जो चेयरमैन मुंतखब थियो आहे, मीर अनवर टालपुर। तमामु सुठी आहे। इन करे सियासत सां पुराणी वाबस्तगी आहे, सम्झो 7 पीढ़ियुनि खां सियासी सिलसिलो हलंदो अचे पियो। सही। अच्छा, अव्हांजो कीअं लाड़ो थियो फैमिली खे ॾिसी करे या सियासत त असांजी जुनून हुयो? जी बिल्कुलु, सियासत ईअं आहे सम्झो त रग रग में आहे। बाक़ी इहो आहे जो असां शुरू खां बचपन खां सियासी तरबियत त आहे असांजी। सही। बाक़ी इहो आहे जीअं मतिलबु वाबस्तगी त आहे, बाक़ी लाड़ो बि बसि वक़्ती तौरु ईंदो रहंदो आहे बसि सम्झो। अॼु वॾा आहिनि, असीं पियूं जीअं गाइडलाइन ॾियनि था त गॾिजी कमु करियूं था, पंहिंजे हल्के जी ख़िदमत करियूं था। ऐं माशाल्लाह सिंध ऐं पाकिस्तान जी ख़िदमत असांजे वॾनि बि कई आहे ऐं असीं बि कंदासीं इंशाल्लाह, उमेद रखूं था। सही, अव्हां सां कचहरी कंदासीं, बट वक़्तु आहे व्यूवर्स हिते हिकिड़े मुख़्तसिर ब्रेक जो, सो ब्रेक ॾांहुं वधंदासीं ऐं ब्रेक खां पोइ ॻाल्हि ॿोल जे सिलसिले खे अॻिते कंटिन्यू कंदासीं। ॾिसंदा रहिजो अव्हांजो पंहिंजो प्रोग्राम सलाम सिंध। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे
मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। जी व्यूवर्स, हिकिड़े मुख़्तसिर ब्रेक खां पोइ अवां जी ख़िदमत में हाज़िर ख़िदमत आहियूं हिकु भेरो ॿीहर अवां सभिनी खे भली कार चवंदसि अवां जे पंहिंजे प्रोग्राम सलाम सिंध में। ऐं असां वटि हिकिड़ो तमामु बहितरीनु महिमान मौजूदु आहे जनाब नवाबज़ादा मीर इमाम बख़्श टालपुर साहब। ऐं हाणे हिकु ॿी पर्सनैलिटी असांखे जॉइन कयो आहे, सो उन्हनि खे बि वेलकम चवंदासीं। माशाअल्लाह तमामु बहितरीनु पर्सनैलिटी आहे, उन्हनि जी बि तमामु सुठी शख़्सियत आहे, सोशल वर्कर आहिनि ऐं सेक्रेटरी जनरल आहिनि सगाजा। माशाअल्लाह उते बि इलाही घणो कमु हिननि जो हले पियो ऐं इलाही प्रोजेक्ट्स आहिनि जिन ते यकीनन हिकिड़ी वॾी तंज़ीम आहे जेका कमु करे पई। इन हवाले सां ॻाल्हाईंदासीं। सो असां सां गॾु मौजूदु आहे जनाब मंज़ूर हुसैन उॼड़ साहब। अस्सलाम वालेकुम। भली कार चवंदासीं। अव्हां खे बि सलाम सिंध में ख़ुशि आहियो? बिल्कुलु ठीकु ठाक, तव्हां ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह ठीकु आहियां, पर कुझु छाजे करे जो मौसम यकीनन अचानक चेंज थी आहे त हुनजा असर हर इंसान ते पिया आहिनि। सो उहो ई रीज़न आहे त इहे असर यकीनन सभिनी व्यूअर्स खे नज़र बि ईंदा हूंदा त वीचारी बीमार थी पई आहियां। सो सभ खां पहिरियों त मीर साहब वापसि अव्हां सां ॻाल्हि ॿोल खे कंटिन्यू कंदासीं। सियासत जे हवाले सां ॻाल्हि ॿोल हले पई, तव्हांजी पूरी फैमिली सियासत में आहे, अव्हां जो शौक़ु बि सियासत, त बाक़ाइदा तरबियत तालीम हासिल कई या फैमिली मां जेका सिख्या मिली हुनजे बलबूते ते माशाअल्लाह सियासत जी तरबियत तो माशाअल्लाह तव्हांखे ॿुधायूं पिया त बचपन खां ई आहे। जी मुंहिंजो वाले साहब कराची मां जॾहिं ॻोठ ईंदा हुआ, अची बंगले ते वेंदा त आउं बि नंढो हूंदो हुउसि, बाबा सां गॾु वञी वेही रहंदो हुउसि। खोड़ सारा माण्हू वेठा हूंदा, बाबा सां मिलणु ईंदा, को लेटर लिखाइणु ईंदो, को कार्ड लिखाइणु ईंदो। पोइ आउं बाबा जी उहे ॻाल्हियूं नंढे हूंदे खां ई ॿुधंदो पियोसि, कहिड़ी बाबा कचहरी करनि पिया माण्हुनि सां, ऐं को फ़ैसिलो हूंदो बचपन खां ई वरी ॿुधंदा हुआसीं हूंदो बाबा असांजा कहिड़ा फ़ैसिला पिया कनि। त ईअं ई आहिस्ता 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 उहे शयूं सभु ज़हन में, पोइ वरी चाचनि सां गॾु, सौटनि सां गॾु, भाइरनि सां गॾु ईअं ई सिलसिलो हलंदो रहियो। त सियासी सिख्या सम्झो बचपन खां ई आहे। सही, यानी कि ईअं जैसा चवंदा प्राइमरी उन खां पोइ वरी सेकेंडरी, वरी असां कॉलेज में वेंदा आहियूं, यूनिवर्सिटी में वेंदा आहियूं, स्टेप बाय स्टेप अव्हां बि अॻिते वधायो। माशाअल्लाह तमामु सुठी ॻाल्हि। मंज़ूर साहब, अव्हां माशाअल्लाह सोशल वर्कर बि आहियो, सगाजा ईअं चइजे त हिकिड़ो तमामु अहम हिसो आहियो। सो कीअं ख़्यालु आयो, जुनून जाॻियो त सोशल वर्कर थियां या सोशल कमु कयां या सगा खे जॉइन कजे? बेसिकली सिंध ग्रेजुएट्स एसोसिएशन जेको कमु आहे उहो आहे रज़ाकाराना कमु। बिल्कुलु। ऐं सिंध ग्रेजुएट्स एसोसिएशन जा 9000 खां वधीक मेंबर आहिनि ऐं मुंहिंजो तालुक़ु कुंभ सां आहे ऐं आउं कुंभ में सिगा जो कारकुन हुयुसि ऐं उन खां बाद ऐं उते नाइब सदर रहियुसि। उते सिगा जी जेका शाख आहे उनजो वरी प्रेसिडेंट थियुसि। उन खां पोइ 2013 जी जेके इलेक्शन्स थियूं हुयूं उन में मां सेंट्रल एग्जीक्यूटिव कमेटी जे लाइ इलेक्शन में हिसो वरितो ऐं मूंखे डिप्टी सेक्रेटरी जनरल जे लाइ वरी चूंडियो वियो। उन खां बाद में आउं एक्टिंग सेक्रेटरी जनरल कुझु वक़्त लाइ रहियुसि। ऐं हाणे जेके असांजी उहे चूंडियूं थियूं हुयूं 2015-18 जे लाइ, इन में जॾहिं आउं बोर्ड ते आयुसि त जीअं त अॻु में आउं ॾाढो मुतहरिक रहियुसि सिंध ग्रेजुएट्स एसोसिएशन जे हवाले सां, उनजे प्रोग्राम्स खे ॾिठुमि, उनजे प्रोजेक्ट्स खे ॾिठुमि। त दोस्तनि इहो फ़ैसिलो कयो त हींअर आउं सिंध ग्रेजुएट्स एसोसिएशन जो एज़ अ सेक्रेटरी जनरल चीफ एग्जीक्यूटिव थींदो आहे कंहिं बि ऑर्गेनाइज़ेशन जो, ख़ासि करे सिगा में। त पोइ हिन दफ़े मूंखे उहो मौक़ो मिलियो त मां सिंध वारनि माण्हुनि जी ख़िदमत करियां ऐं सिगा जा जेके प्रोजेक्ट्स आहिनि उहे ख़ासि करे तालीम जे हवाले सां या सॼी सिंध जे अंदरि जेके 75 खां वधीक अखियुनि जूं कैंपूं लॻनि थियूं या स्किन कैंप लॻनि थियूं, जनरल कैंप्स आहिनि या थर जे अंदरि जेके खूह या पाणीअ जी जेका सप्लाई आहे, साफ़ पाणी जी सप्लाई, उन में पंहिंजो किरदारु अदा कजे ऐं उन ई ख़्वाब खे जेको सिंध में पुरअमन तरक़ी याफ़्ता समाज जी अॾावत वारो जेको सिगा जो ख़ौफ़ आहे। अवां तमामु सुठी ॻाल्हि कई, ख़ासि तौर ते इलेक्शन जी जिथे ॻाल्हि थिए थी त सियासत ऐं इलेक्शन जो त ईअं चइजे त चोले दामन जो साथ आहे, हिकिड़ो बहितरीनु आहे, स्ट्रॉन्ग बि आहे। सो इलाही मुश्किल मरहलो हूंदो आहे, कीअं माण्हुनि खे डील कयो था, कीअं इलेक्शन जे टाइम में यकीनन टेंशन बि हूंदो आहे मीर साहब, ऐं परेशानी बि हूंदी आहे, वरी वोट बि खपनि था। जी बिल्कुलु, असल में इलेक्शन इहा आहे त 5 साल खां पोइ थिए थी, एसि तक माण्हुनि सां वाबस्तगी हुजे थी, माण्हुनि जा मसइला मसाइल ॿुधणा पवंदा, उन्हनि जी ग़मी ख़ुशी में वञिणो पए थो। जीअं मुंहिंजे वालिद साहब मीर लुत्फ़ुल्लाह पंहिंजे हल्के में जाम कमु कराया, स्कूलूं, इस्पतालूं, हर हंधि सुठियूं स्कूलूं गवर्नमेंट उन टाइम बाबा ॾिनियूं ऐं सुठा कमु कया, माण्हुनि खे नौकरियूं वठाए ॾिनियूं। मुंहिंजे चाचा मनवर जाम सुठा कमु कया आहिनि, हल्के में सुई गैस वठी आया आहिनि। कोट गुलाम अहमद में पहिरीं सुई गैस हो ई कोन, पहिरीं दफ़ा चाचा मुंहिंजे मीर मनवर टालपुर ते सुई गैस
करायो आहे, त उते जी आवाम असां मां ख़ुशि आहे, असीं माण्हुनि जी ख़िदमत करूं था, असीं सियासत खे इबादत सम्झी करियूं था ऐं इनशाला कंदा रहंदासीं। सही। अच्छा, अक्सर ईअं बि थींदो आहे त सियासतदाननि खां आवाम खे ॾाढी शिकायत हूंदी आहे जी मीर साहब। बिल्कुलु परफेक्ट, जी बिल्कुलु परफेक्ट अलाह जी ज़ात आहे, खामियूं इंसाननि खां ई थींदियूं आहिनि, असां खां में बि थींदियूं हुजनि, पर इहो आहे जो वरी बि सियासत असीं माण्हुनि जी ख़िदमत पंहिंजे हद तक करियूं था। सही। बाक़ी हाणे ज़रूरु इख़्तिलाफ़ात राय त इंसानु रखी सघनि था, असां खां बि ग़लतियूं थींदियूं हूंदियूं मे बी। सही। आवाम जी ॻाल्हि थी, ख़िदमत जी ॻाल्हि थी, वरी शिकायतुनि जी ॻाल्हि थी, अवां सां बि यकीनन इहे सभई मसइला हूंदा। सिंध ग्रेजुएट्स एसोसिएशन हिकु गैर सियासी तंज़ीम आहे ऐं उहा ॿोलीअ जे वाधारे जे लाइ, ख़ासि करे तइलीम जे वाधारे जे लाइ, सिहत जूं सहूलियतूं जिथे बि इन क़िस्म जी अणहाट आहे त उते असांजा जेके प्रोजेक्ट्स आहिनि, ख़ासि करे उन में कैंप्स लॻी थी वञनि ऐं पनवाकिल जे अंदरि असांजी अल शम्स मेडिकल सेंटर आहे जेको हींअर उनजे आख़िरी मरहले में आहे ऐं उहो तयारु थी वेंदो त उते जे इलाइक़े में उहो सिहत जूं सर्विसिस ॾींदो। माशाल्लाह। सो इन खां अॻु में असांजी जॾहिं रोड हुयो ही सुपर हाईवे त नूरियाबाद वटि तमामु घणा एक्सीडेंट थींदा हुआ, त असांजो हुते हिकिड़ो सिहत जो हिकिड़ो एमरजेंसी जे हवाले सां हुयो, ट्रामा सेंटर यास्मिक जे नाले सां। उन उहे पंहिंजूं सर्विसिस ॾिनियूं, त ख़ासि करे असां वटि उहे शिकायतूं त किथे किथे रहनि थियूं, पर सिगा माण्हुनि जी मदद सां, जेके मुखीर हज़रात आहिनि उन्हनि जी मदद सां उन इलाइक़े में जेको पंहिंजूं ख़िदमतूं सर अंजाम ॾिए थी पई, उहे थर खां वेंदे कश्मीर ताईं उन पूरे सिंध जे अंदरि। पर असांजो शाह अब्दुल लतीफ़ कम्यूनिटी सेंटर इस्लामाबाद जे अंदरि मौजूदु आहे, जिथे हितां जा जेके नौजवान वञनि था सिंध खां, उन्हनि जे लाइ रहाइश जो इंतज़ाम आहे। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई ऑडिटोरियम मौजूदु आहे जंहिंमें 362 माण्हू वेही सघनि था, एयर कंडीशन हॉल आहे। त इस्लामाबाद जे अंदरि सिंध जे माण्हुनि जे लाइ हिकु एॾी वॾी उते वेहण जी गुंजाइश मौजूदु आहे, उते कमु करण जी गुंजाइश मौजूदु आहे। जॾहिं उते माण्हू वञनि था त उन्हनि खे इहो महसूसु थिए थो त असीं हिते हिकु नई सिंध अॼु वेठा आहियूं। वाह, तमामु सुठी ॻाल्हि। ऐं थर जी ॻाल्हि थी त थर में त हमेशह ईअं चए त पूरे पाकिस्तान खां हिकिड़ो अलॻि हिसो आहे, न फैसिलिटीज़ आहिनि, न एजुकेशन आहे, न सिहत जे पासे जेको ध्यानु आहे। इन हवाले सां कुझु कमु स्टार्ट थियो आहे? जी बिल्कुलु, पहिरीं खां त काफ़ी हले पियो। ॾिसो त हाणे थर में काफ़ी रोड रस्ता हॉस्पिटल्स आहिनि, बाक़ी हाणे अञा बि बेसिक ज़रूरत जी ज़रूरत आहे, महिनत जी ज़रूरत आहे। अञा बि उते जा नुमाइंदनि खे खपे त कुझु वधीक महिनत कनि ऐं ग़रीबनि सां राब्ते में रहनि। हर कंहिंजी हेल्थ बुनियादी ज़रूरत आहे, एजुकेशन बुनियादी ज़रूरत आहे, उन्हनि ते कमु करण जी अञा जाम ज़रूरत आहे ऐं बिल्कुलु करणु खपे। इन हवाले सां आउं ॿुधाईंदो हलां त थर में कमु करण जे हवाले सां असांजूं 6 जेके शाखूं आहिनि सिंध ग्रेजुएट्स एसोसिएशन जूं, उहे थर में आहिनि। ऐं थर में उते कलोई में असांजो रोशन तारा स्कूल मौजूदु आहे, जेको थर जे माण्हुनि खे बहितरीनु तालीम ॾियण जी पूरी कोशिशि करे रहियो आहे। ऐं मुख़्तलिफ़ इलाइक़नि में हींअर संबर पंप, जिनखे पाणी जे अंदरि ड्रिल करे ऐं हेठि मोटर लॻाए करे उहो पाणी मथे लिफ्ट करे खणी ऐं टैंक जे सूरत में उन्हनि खे रखी करे ऐं आम माण्हुनि खे जेको आहे सो उहो पाणी, साफ़ पाणी मुहैया कजे थो। इहो सिंध ग्रेजुएट्स एसोसिएशन हिते कमु करे पई ऐं हिकु तमामु घणी ख़ुशी थी आहे त जेको मीरपुर ख़ासि डिवीज़न जो कमिशनर आहे शफ़ीक अहमद मैसर, उहो पिणु तमामु घणो उन में इंट्रस्ट थो वठे पियो त थर में ख़ासि करे जेके सिहत जा इदारा आहिनि उन्हनि में पाण वञी करे उन्हनि इलाइक़नि में ॾिसे पियो ऐं ख़ासि करे सिगा सां बि हू तमामु घणो कोऑर्डिनेशन में रहे थो। त इन क़िस्म जा जेकॾहिं अवामी नुमाइंदा ऐं जेके ऑफिसर्स आहिनि उहे जेकॾहिं समाजी ज़हन रखंदड़ माण्हू जेकॾहिं अचनि था अॻिते त समाजी तब्दीलीअ में हिकिड़ो भरपूर जेको आहे पंहिंजो किरदारु अदा कनि। सही। ऐं मीर साहब, तालीम जी ॻाल्हि थी त हिन महिल तालीमी जेको मैदान आहे उन में सियासी तौर ते कहिड़ियूं एक्टिविटीज़ आहिनि, कमु केतिरो स्टार्ट थियो आहे, ख़ासि तौर ते अव्हां जे इलाइक़े में तालीमी निज़ाम कीअं आहे? तालीमी इदारनि में अञा बहितरी जी ज़रूरत आहे, महिनत थिए पई, पर अञा वधीक स्कूलुनि खां वठी ॿारनि खे कुझु बि माइटनि खे ख़ुदि खे बि अवेयरनेस हुजणु खपे। अॼुकल्ह पंहिंजा ॿारड़ी जा माण्हू सिर्फ़ु औलाद वधि खां वधि पैदा पिया कनि ऐं पर उन्हनि खे पोइ कंहिं न कंहिं कमनि ते छॾियो था ॾियनि, किथे के दुकाननि ते, किथे उन्हनि खे बि खपे कुझु पंहिंजे ॿारनि खे स्कूल छॾनि त सही। ॾिसो स्कूल अॼु बि मौजूदु आहे, टीचर्स आहिनि, पर ॿार वञनि ई कोन था, उन में कंहिंजो ॾोह आहे।
सभ खां पहिरीं माइटनि में ख़ुदि खे सोचणु खपे त असां पंहिंजे औलाद खे सुठी तरबियत ॾियूं ऐं सुठी तइलीम ॾियूं। उहो त उते जे माण्हुनि खे सोचणु खपे त असांखे तइलीम ज़रूरी आहे। सही। ऐं ॻोठनि में जेकॾहिं तालीम जो निज़ाम बहितर कोन्हे त यकीनन सिहत त बहितर थी नथी सघे। अवां हिकिड़ी गोरी खाओ था, का इंजेक्शन अव्हांखे लॻे थी, या इवन डॉक्टर ॾे वञो था, त तालीम जो हिकिड़ो वॾो ईअं चइजे त हथु आहे। जेके अवां तालीम याफ़्ता आहियो त इलाही घणो कमु करे सघो था। कॉलर मौजूदु आहे, उन्हनि सां ॻाल्हाईंदासीं, उन खां पोइ ॻाल्हि ॿोल खे कंटिन्यू कंदासीं। अस्सलाम वालेकुम। हेलो, अस्सलाम वालेकुम। हेलो, आवाज़ अचे पियो? हेलो, लाइन ड्रॉप थी वई। वॾी महिरबानी, मां कॉल कई, मां ॿीहर कॉल करे सघो था। जेको बि सवाल ज़हन में आहे अव्हां बिल्कुलु असांजे मौज़ूज़ महिमाननि खां करे सघो था। जी मीर साहब, माज़रत सां मुंहिंजी ॻाल्हि अधु में रहिजी वई, अव्हां कंटिन्यू करे सघो था। मतिलबु तालीम जे बारे में पाण ॻाल्हि पई कई त उन में इहो त माइटनि खे बि कुझु खपे, पंहिंजे औलाद खे तरबियत ॾियारनि, तइलीम वठराइनि ऐं वठराइणु खपे। बाक़ी ॾिसो की किथे को उस्तादु नथो पहुचे तॾहिं बि ॻोठ वारा गॾिजी करे उनजी का कंप्लेंट करे सघनि था, वाह असांजो उस्तादु हिते नथो अचे, 5 मिंट किथे रोड ते बीह रहनि, के आला पंहिंजो SDO वटि हलिया वञनि, साईं असां वटि कोन थो पहुचे, उहो टीचर उते नौकिरी नथो पोइ करे सघे। पर बेसिकली माण्हुनि खे पंहिंजे औलाद खे पाण पढ़ाइणु खपे। पर ॿारड़ी में बिल्कुलु सम्झो को अवेयरनेस ई कोन्हे, को शौक़ु ई कोन रहियो आहे। ऐं जॾहिं तीअं असांजी ज़रूरत आहे, ईंदड़ असांजी जनरेशन खे तइलीम याफ़्ता हुजणु ज़रूरी आहे। सही। इन खां सवाइ को चारो कोन्हे। दुनिया केतिरी अॻिते वई हली आहे, ऐं अला करे पंहिंजी सिंध पाकिस्तान में हर इंसान खे तइलीम मिलणु खपे, असांजी ख़्वाहिश आहे। सही, बल्कि बुनियादी ज़रूरत बि आहे, बुनियादी हक़ बि आहे। ॻाल्हि ॿोल खे अॻिते कंटिन्यू कंदासीं, पर व्यूवर्स वक़्तु आहे हिते हिकिड़े मुख़्तसिर ब्रेक जो, सो ब्रेक ॾांहुं वधंदासीं ऐं ब्रेक खां पोइ ॻाल्हि ॿोल खे कंटिन्यू कंदासीं। ॾिसंदा रहो सलाम सिंध। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। जी व्यूवर्स, हिकिड़े मुख़्तसिर ब्रेक खां पोइ असां वापसि अची चुका आहियूं। फिर ॿीहर अव्हांखे भली कार चवंदासीं ऐं ॻाल्हि ॿोल खे त बिल्कुलु असां कंटिन्यू कंदासीं, पर म्यूज़िक जी खोट यकीनन अव्हांखे फील पई थिए ऐं मूंखे बि फील पई थिए। सो मीर साहब, म्यूज़िक ॿुधंदा आहियो? कहिड़े क़िस्म जी मौसीक़ी वधीक पसंदि आहे? हर तरीक़े जी, माना इंडियन सॉन्ग, सिंधी सॉन्ग्स, भंगड़ो हुजे, आइटम नंबर हुजे, सॉफ्ट हुजे, सॉफ्ट। ठीक सर, अव्हांखे कहिड़े क़िस्म जो म्यूज़िक पसंदि आहे? हाँ, बेसिकली म्यूज़िक त सभु माण्हू ॿुधनि पिया, पर ख़ासि करे जेको सुफ़ियाणो राग आहे ऐं उहो बि जेको हिन वक़्त में शफ़ी फ़क़ीर ॻाए पियो, ग़ुलाम क़ादिर कच्छी ॻाए पियो, सादिक फ़क़ीर ॻाए वियो, आशिक़ निज़ामाणी ॻाए पियो, इन क़िस्म जा जेके फ़नकार जेका संजीदा शाइरी ॻाइनि पिया, उहा ॾाढी मूंखे पसंदि ईंदी आहे। सही। ऐं हिकिड़ी वॾी ॾुख जहिड़ी ॻाल्हि आहे त ग़ुलाम क़ादिर कच्छी साहिब जी मां ॻाल्हि थी, हिन महिल हू कैंसर में मुब्तला आहिनि ऐं हॉस्पिटल में आहिनि। सो अल्लाह साईं उन्हनि खे जल्दी सिहतयाब करे। अव्हांखे बि दरख़्वास्त कंदसि, व्यूवर्स खे बि दरख़्वास्त कंदसि त अव्हां उन्हनि जे लाइ दुआ कयो। ऐं ख़ासि तौर ते जेके वस वारा आहिनि उन्हनि खे ज़रूरु अपील करणु चाहींदसि त आर्टिस्ट असांजे मुल्क जो सरमायो आहिनि ऐं इहो सरमायो उहो सरमायो आहे जेको हिन मुल्क में या अव्हां सभिनी खे एंटरटेनमेंट फ़राहम करे थो, अव्हां जे लाइ इलाही कुझु करे थो, पंहिंजे सुरनि पंहिंजे आवाज़ वसीले अव्हांखे ख़ुशि बि करे थो त रोआरे बि थो। उन आर्टिस्ट जे लाइ ज़रूरी आहे त कुझु इमदाद कई वञे, उनखे कुझु हेल्प कई वञे। सो अव्हांजी माशाल्लाह हिकिड़ी तमामु वॾी तंज़ीम आहे, सोशल कमु इलाही कयूं पिया। अव्हांखे बि रिक्वेस्ट कंदासीं सिगा खे त जेकॾहिं साईं जन जी मदद कई वञे। माशाल्लाह नौजवान आर्टिस्ट आहे ऐं असां वटि मॉर्निंग शो में कई दफ़ा अची चुका आहिनि। हिन महिल हू ब्लड कैंसर में मुब्तला आहिनि। सो उन्हनि जे लाइ असां चाहींदासीं त कुझु जेकॾहिं इमदाद थी सघे। असांजा दोस्त बि आहिनि, असां उन्हनि खे हौसला अफ़ज़ाई कंदा आहियूं उन्हनि जी। ऐं हूअं बि सिंध ग्रेजुएट्स एसोसिएशन जो जेको सक़ाफ़त जे वाद वीद जे लाइ जेको तमामु वॾो उनजो कमु आहे, त केतिरा ई फ़नकार आहिनि उन्हनि सिगा जे जेके एनुअल कन्वेंशन थियनि था पिया या जेके एनुअल डे थियनि था पिया हिते आर्ट काउंसिल ओपन एयर थिएटर में, उन में उन्हनि परफॉर्मेंस कयो आहे जंहिंमें सादिक फ़क़ीर, इवन सिगा जे प्रोग्रामनि खां शुरूआति आबदा परवीन जी बि थी हुई। हुन पहिरियां ई जेको मेरियट होटल में शायदि प्रोग्राम हो, उन में पहिरियों दफ़ो आबदा परवीन अची कराची जे अंदरि वो सिंध ग्रेजुएट्स एसोसिएशन जे प्रोग्राम में ॻायो हुयो माशाल्लाह। ऐं जेकॾहिं मां क़ादिर बल्कि ग़ुलाम क़ादिर कच्छी साहब त असां जॾहिं सूफ़ी वीक सेलिब्रेट कयो त सूफ़ी वीक जे हिकु ख़ासि प्रोग्राम जो हिसो रहिया हुआ। ऐं जॾहिं हुन क्लासिकल म्यूज़िक जे ईअं चइजे त अलिफ़ खां वठी ये ताईं हिकु हिकु शइ खे अची प्रोग्राम में एक्सप्लेन कयो
तो मां हैरान हुयसि। चयो वेंदो आहे त मौसीक़ी खे सिखण जे लाइ इंसान जी उमिरि घटि आहे, पर हू माशाल्लाह नौजवान हुयो ऐं मां हैरान हुयसि त इन एज में हू क्लासिकल खे एतिरो सुञाणनि था, सूफ़ी राग खे एतिरो सुञाणनि था ऐं माशाल्लाह एतिरो बहितरीन अंदाज़ में हुननि परफॉर्म कयो जो मां ये चए त हैरान थी वियसि त अहिड़ा कलाकार, अहिड़ा आर्टिस्ट असांजे मुल्क में मौजूदु आहिनि। सो दुआ गो आहियूं त अलाह साईं उनखे जल्दी सिहतयाब करे ऐं बस वारनि खे हिकु भेरो ॿीहर अपील त उन्हनि जी ज़रूरु मां इमदाद कयो त जल्दी ठीकु थी वञनि ऐं हिन इंडस्ट्री में, हिन फील्ड में वधीक कमु करे सघनि। चले भाई आमिर जी, आपकी तरफ बढ़ना चाहेंगे तो क्या सुना रहे आज आप? क्या बात है, हो जाए। हैं, गा तो सकते नहीं जैसा, लेकिन कोशिश करेंगे जी। दिल विच तेरा प्यार वसा के वेखी जावा कोल बिठा के, किन्ना सोना तेनू रब ने बनाया, किन्ना सोना तेनू रब ने बनाया, जी कर वेखदा रवां किन्ना सोना तेनू रब ने बनाया। दिल मुड़दा नहीं लख समझाया, दिल मुड़दा नहीं लख समझाया, जी कर वेखदा रवां किन्ना सोना तेनू रब ने बनाया। दिल विच तेरा प्यार वसा के वेखी जावा कोल बिठा के, दिल विच तेरा प्यार वसा के वेखी जावा कोल बिठा के, तेनू दिल वाले शीशे च वसाया, तेनू दिल वाले शीशे च सजाया, जी करे वेखदा रहां किन्ना सोना तेनू रब ने बनाया। प्यार तेरा है जिंदगी मेरी, करनी है मैं पूजा तेरी। प्यार तेरा है जिंदगी मेरी, करनी है मैं पूजा तेरी, तेनू दिल वाले शीशे च वसाया, तेनू दिल वाले शीशे च वसाया, जी कर वेखदा रवां किन्ना सोना तेनू रब ने बनाया। दिल मुड़दा नहीं लख समझाया, दिल मुड़दा नहीं लख समझाया, जी कर वेखदा रवां किन्ना सोना तेनू रब ने बनाया। जबरदस्त, क्या कहने, बहुत खूब माशाल्लाह। के लगो मागे कलाम पसंद आयो?
जिन सुठो उनखे पेश कयो। माशाल्लाह। अमा छा चवणु चाहींदो इन आवाज़ हिन अंदाज़ जे हवाले सां? बिल्कुलु सुठो कॉम्बिनेशन आहे आवाज़ ऐं साज़ जो, ऐं ख़ासि करे सिंध टीवी जो त तमामु वॾो किरदारु रहियो आहे जंहिं नए नए टैलेंट खे मुतारिफ़ करायो आहे। पर हिते जेको ही म्यूज़िक असां ॿुधोसीं उन असांखे ॾाढो सुठो एनर्जी मिली हुई न, सुबह सुबह चाय जो कप, उन खां पोइ म्यूज़िक। बिल्कुल। तो बहुत खूब आमिर, फिर आपसे सुनेंगे थोड़ी देर के बाद। जब तक आप ज़रा तैयारी कर लीजिए, हम बातें आगे बढ़ाते हैं। पर पहिरियों ॾिसूं था त केरु आहे, बल्कि गुलाम कादिर कच्छी साहब लाइन ते आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम, अस्सलाम वालेकुम। अल्हम्दुलिल्लाह ठीक ठाक। ऐं अव्हां ॿुधायो, ख़ुशि आहियो? अॼु असांजे हिन प्रोग्राम में तमामु प्यारा मौजूद असांजा महिमान मंसूर हुजण साहब ऐं मीर इमाम बख्श करतू साहब वेठा आहिनि। आउं संदन सुराइतो आहियां ऐं दुआगूब आहियां ऐं साईं दिल खे मंसूर हुजण साहब जो ख़बर आहे त आउं हिन वक़्तु हिकिड़ी बीमारी में मुब्तला आहियां, ब्लड कैंसर जी शिकायत है। सॼी सिंध खे ख़बर आहे, सॼी सिंध दुआऊं करे थी। हिन मॉर्निंग शो में मां सॼी आवाम खे अपील करियां थो मुंहिंजे लाइ दुआ कनि। साहब आहे कादिर साहब, असां वेठा आहिनि, उन्हनि खे बि इहा गुज़ारिश आहे दुआ कनि मुंहिंजे लाइ। ऐं असांजा जेके आहिनि हींअर साहिब इख्तियार जा इक़दार जनाब मिनिस्टर कल्चर सरदार शाह साहब, उनखे रिक्वेस्ट आहे त उहो मुंहिंजी हेल्प कनि, छो त हींअर आउं हिन ॾुखे मुंहिंजी मर्ज़ में फसियल आहियां। असां अवाज़ लाइ दुआ घुरायूं आहियूं, ऐं जेके बस वारा हिन महिल असांखे ॾिसनि पिया उन सभिनी खां अपील मां ऑलरेडी करे चुकी आहियां। वॾी महिरबानी अव्हां जॉइन कयो ऐं अव्हां लाइन ते मौजूदु रहियो। थैंक्स अ लॉट। ऐं कादिर साहब मौजूदु हुआ लाइन ते, ऐं पाणी पंहिंजी बीमारी जे हवाले सां उन्हनि ॿुधायो। सो हिकु भेरो ॿीहर जेके इक़्तिदार में मौजूदु आहिनि, अव्हां सभिनी खे अपील करणु चाहींदसि हिन प्लेटफॉर्म तां त बराए महिरबानी अव्हां असांजे हिन आर्टिस्ट जे लाइ अव्हां यकीनन जेको करे सघो था अव्हां कयो। मेडिकल जी जेकॾहिं प्रॉपर फैसिलिटीज़ अव्हां ॾेई सघो था उहे ॾियारे सघो था। ऐं जेकॾहिं यकीनन कैंसर हिकिड़ो इलाही मुज़ी मर्ज़ आहे, इन जे लाइ इलाही घणी बजट खपे थी, ऐं इन जे इलाज जे लाइ इलाही घणा यकीनन वसाइल खपनि था। अक्सर ईअं बि थींदो आहे त पाकिस्तान में ट्रीटमेंट इलाही घटि हूंदो आहे, त ॿाहिरि मुल्क उन मरीज़ खे मोकिलियो वेंदो आहे। सो बराए महिरबानी अव्हां जेकॾहिं हेल्प करे सघो था त कादिर साहब जी हेल्प कयो। हिकिड़ी अपील आहे अव्हां सभिनी खां। सो फ़िलहाल वक़्तु आहे हिते हिकिड़ो मुख़्तसिर ब्रेक जो, ब्रेक ॾांहुं वधंदासीं। ब्रेक खां पोइ ॻाल्हि ॿोल खे कंटिन्यू कंदासीं। ॾिसंदा रहो सलाम सिंध। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। जी व्यूवर्स, हिकिड़ो मुख़्तसिर ब्रेक हुयो ऐं ब्रेक खां पोइ अव्हांजी ख़िदमत में हाज़िर ख़िदमत आहियूं। ऐं ॻाल्हि ॿोल हले पई असांजी कादिर साहब जन जे हवाले सां, ऐं उन्हनि कॉल बि कई असांखे ऐं ॻाल्हि ॿोल बि थी उन्हनि सां। सो ॾाढी ख़ुशी थी। मीर साहब, हेल्प जी ॻाल्हि पई थिए त कीअं हेल्प थी सघे थी, सो अव्हां छा चवणु चाहींदो? बिल्कुलु, ऐं जो गुलाम कादिर साहब कच्छी साहब जिन फ़ोन कयो, ऐं फ़नकार असांजे मुल्क जा असास आहिनि, असांजी सिंध जा असास आहिनि। ऐं सभिनि वस वारनि खे अपील करां थो त ख़ुदारा CM सिंध मुराद अली शाह साहब, सेक्रेटरी सिंध ऐं मिनिस्टर ऑफ हेल्थ, इन्हनि सभिनि खे अपील करां थो साईं जी भरपूर हेल्प कंदा ऐं उनजो इलाजु कराईंदा, ऐं असांजे मुल्क जो असास आहिनि इन जी वधि खां वधि इन लाइ कंदा कोशिशि। सही, बल्कि कल्चर डिपार्टमेंट बिल्कुलु सरदार अली शाह साहब आहे कल्चर मिनिस्टर, ऐं हू ॾाढो बाज़ौक़ माण्हू आहे। तमामु वॾो उनजो कंट्रीब्यूशन आहे हुन में, ऐं उनखे बि असीं ख़त लिखंदासीं पंहिंजे बिहाफ ते सिगा जे हवाले सां बि। ऐं हूअ बि गुलाम कादिर कच्छी असांजो दोस्त आहे। हुनजी कॉल खां पहिरीं असीं हुनजो ई ज़िक्र पिया कयो, शफ़ी फ़क़ीर जो ज़िक्र पिया कयो, आशिक़ निज़ामाणी जो ज़िक्र पिया कयो। इहे सादिक़ फ़क़ीर, इहे अहिड़ा फ़नकार रहिया आहिनि जिन सिंधी मूसीक़ीअ खे पाण अर्पियो आहे ऐं उन मूसीक़ीअ जी ख़िदमत कई आहे। ख़ासि करे गुलाम कादिर कच्छी त क्लासिकल राग खे वॾे वक़्त खां पोइ उनखे हुन जीआरियो आहे, ऐं हुनजे ॻाल्हाइण जो जेको ॻाइण जो जेको अंदाज़ आहे उहो बिल्कुलु हुन राग में अंदरि गुम थी करे, ऐं राग में राग सां मिली करे सुर ऐं साज़ सां
उनजे संगम में एतिरो ऊन्हाई ताईं वञी करे हू ॻाईंदो आहे त वेठलनि माण्हुनि में हुनखे इहो महसूसु न थींदो आहे त हुनजे मजमूए में केतिरा माण्हू वेठा आहिनि। असां त हुनखे 5 माण्हुनि सां गॾिजी वेही ॿुधो आहे, पर मूंखे अकेलाईअ में ॿुधो आहे। शफ़ी फ़क़ीर, सादिक फ़क़ीर, इन्हनि सभिनी खे, आशिक़ निज़ामाणी, मूं अकेलाईअ में बि उन्हनि सभिनी खे ॿुधो आहे त उहे मजमूए में ॻाइनि तॾहिं बि साॻियो ई ॻाईंदा आहिनि। उहे कंहिं बि मजमूए जो, कंहिं बि क्राउड जा उहे मोहताज न आहिनि। सकाफ़त, ॿोली, अदब, तारीख़, इन्हनि सभिनी खे सेहड़े उहे अहिड़नि इलाइक़नि सां तालुक़ु रखनि था त हुननि जे अंदर में जेका आहे उहा राग जे लाइ हिकिड़ो तमामु वॾी हिकिड़ी तड़प आहे, उन सां हिकिड़ो प्यारु आहे। उन हवाले सां हू पंहिंजो सही। ऐं जेकॾहिं इक़्तिदार में वेठल माण्हू इन जी हेल्प कनि था त यकीनन हिन जो राइट आहे, छाजे करे जो राग खे हिननि पंहिंजी ज़िंदगी अर्पी आहे। ऐं मीर साहब, हक़नि जी ॻाल्हि थी आहे, यकीनन हर इंसान जो को न को राइट आहे, कुझु न कुझु हक़ आहिनि जेके अॼोके दौर में हुननि खे न पिया मिलनि। सो अव्हांजे ख़्याल में मौजूदा कंडीशन में, मौजूदा सिचुएशन जे हिसाब सां हिकु आम माण्हू जा बुनियादी हक़ कहिड़ा आहिनि जेके हुनखे हर क़ीमत ते मिलणु खपनि? ॾिसो, हर क़ीमत ते मिलणु खपनि। इंसान वीचारे जा जाम हक़ थींदा आहिनि मुल्क में, ऐं माण्हू जेको उनजा बुनियादी हक़ जाम सारा आहिनि, ऐं उनखे बेसिक हक़ मिलणु खपनि। उनमें उनजी तइलीम आहे, उनजी एजुकेशन आहे, उनजी सिहत आहे, बाक़ी त जेको तव्हांजे साम्हूं सभु कुझु आहे उन उहे सभु शयूं उनखे मिलणु खपनि। सही। ऐं बसि इहे सभु उमेदु करूं था त उहे मिलणु खपनि, उनजो राइट आहे। माण्हू वीचारा इहे ई कुझु घुरनि था, बाक़ी छा था घुरनि? उन्हनि जूं बेसिक जेके ज़रूरतूं आहिनि उन्हनि खे मिलणु खपनि। ऐं असां कोशिशि में आहियूं, असांजी पार्टी बि कोशिशि में आहे त सिंध जे माण्हुनि जी ख़िदमत कजे, पाकिस्तान जे अवाम जी इंशाल्लाह ख़िदमत कजे। असांजो लीडर बिलावल भुट्टो ज़रदारी यंग आहे, इंशाल्लाह उहो भरपूर पंहिंजे अवाम जी ख़िदमत कंदा, उमेदु करियूं था। सही। ऐं ख़ासि तौर ते जेकॾहिं सिंध जी मां ॻाल्हि कयां त सिंध ते मुख़्तलिफ़ वक़्तनि में कुझु काहूं थींदियूं रहियूं आहिनि, कॾहिं समा दौर, टालपुर दौर, हिकिड़े बाक़ाइदा दौर गुज़रिया आहिनि। ऐं जेकॾहिं पाकिस्तान जे आज़ादी जी ॻाल्हि कयां, सिंध जी ॻाल्हि कयां त यकीनन टालपुर जेका फैमिली आहे, टालपुर जेको बैकग्राउंड आहे, उनजो हिकिड़ो वॾो हथु रहियो आहे। सो उन जे हवाले सां कुझु ॿुधाइणु चाहींदो पाकिस्तान जी आज़ादी में केतिरो कॉन्ट्रीब्यूट? ॾिसो, टालपुर असांजो उहो ई घराणो आहे जंहिं सिंध खे रूल कयो। मुंहिंजे परॾाॾे जो जेको ॾाॾो मीर शेर सिंध मीर शेर मोहम्मद टालपुर, उहो मुंहिंजे परॾाॾे जो ॾाॾो हो। ऐं असां सिंध खे उन्हनि वॾनि रूल कयो, ऐं उन्हनि में उन्हनि जो वॾो किरदारु रहियो आहे काफ़ी ॻाल्हियुनि में। ऐं अञा पोइ तक जेको उन्हनि जो हिसो आहे पंहिंजी अॼु जी लॻा पिया आहियूं ऐं कंदा अचूं पिया। सही, माशाल्लाह, तमामु सुठी ॻाल्हि। जी सर, हक़नि जी ॻाल्हि पई हले, अव्हांजो छा ओपिनियन आहे हिन हवाले सां? बुनियादी जेके राइट्स आहिनि इंसान जा जेके बुनियादी हक़ आहिनि उनमें सिहत, तालीम, अमन अमान, इंसानी हक़नि जी जेका आहे उनमें माण्हूअ खे इज़हार जी आज़ादी जा इहे सभई राइट्स उनखे मिलणु खपनि, जेके हिते उन अंदाज़ तां न मिलिया आहिनि। असीं सम्झूं था त जेके बि सिंध जे लाइ इदारा कमु कनि पिया, जिन में सिंध ग्रेजुएट्स एसोसिएशन बि मौजूदु आहे, ऐं साना हिकु वॾो इदारो आहे। हींअर उन्हनि जो 2 सेप्टेम्बर ते खां 5 सेप्टेम्बर ताईं कन्वेंशन आहे नॉर्थ अमेरिका, ऐं सिंध ग्रेजुएट्स एसोसिएशन जा चेयरमैन रफ़ीक अमन जाफ़री साहब उन में वञनि पिया, सिगा जी नुमाइंदगी कनि पिया। ऐं असीं चाहियूं पिया त ख़ासि करे जेके ॿोलीअ जा मामला आहिनि उन्हनि सभिनी ते, जीअं सिंधी ॿोलीअ जो मामिलो आहे त सिंधी ॿोलीअ खे क़ौमी ॿोली जो दर्जो हुजणु खपे। त इन क़िस्म जा जेके बि राइट्स आहिनि उहे मिलणु खपनि, ऐं उनजे लाइ असांजो इदारो सिंध ग्रेजुएट एसोसिएशन पंहिंजो किरदारु अदा करे पियो। ऐं असीं हींअर जेको असांजो मैगज़ीन अचे पियो सिंध ग्रेजुएट्स एसोसिएशन न्यूज़, उहो ॿोली नंबर आहे, जंहिंमें असां जेका आलमी ॿोली कॉन्फ्रेंस कई हुई जनवरी में 29 खां 31 जनवरी ताईं, 3 ॾींहंनि वारी इंटरनेशनल लैंग्वेज कॉन्फ्रेंस, उनजो समूरो अहवाल उन में मौजूदु आहे। त असीं उन्हनि सभिनी जेके राइट्स थियनि था, बेसिक राइट्स थियनि था, ह्यूमन राइट्स जा, सिहत जे हवाले सां, तालीम जे हवाले सां, उन्हनि ते पंहिंजो किरदारु अदा कंदा रहूं था। सही, तमामु सुठी ॻाल्हि। ऐं हर हुकूमत जी कोशिशि इहा हूंदी आहे त पंहिंजे ॿोलीअ ते कम अज़ कम कमु कयो वञे, पर अलमी वियो आहे त असांजे सिंध में सिंधी ॻाल्हाई त वञे पई, पर ठीकु तरीक़े सां न। ऐं ख़ासि तौर ते जेकॾहिं असां तालीमी मैदान जी ॻाल्हि कयूं था त स्कूल्स में सब्जेक्ट ताईं कोन आहे पंहिंजे मादरी ज़ुबान जो। इन हवाले सां छा चवणु चाहींदो त हुकूमत खे या इवन माण्हुनि खे छा करणु खपे पंहिंजी ॿोली खे बि बचाए सघे? सिंध जे लाइ, सिंध जी ॿोली लाइ असांजी पार्टी बिलावल भुट्टो ज़रदारी साहिबु मोहन जे दड़े ते बाक़ाइदा हिकिड़ो वॾो फेस्टिवल अरेंज कयो। ॿाहिरि जी माण्हू आया, ॾिठनि सिंध जी तहज़ीब खे ॾिठनि, ऐं उनखे उमेदु आहे त अञा बि इन शइ खे वधाइणु खपे। ऐं सिंध माशाल्लाह हिकिड़ो सुठो सूबो आहे, सूफ़ियाणो
सूबो आहे। सिंध में हर क़िस्म जा माण्हू रहनि था, टैलेंटेड माण्हू आहिनि, महिनतकश माण्हू आहिनि ऐं सिंध जी ज़राइत ते बि ध्यानु हुजणु खपे ऐं सिंध जे हारी खां वठी हर इंसान खे बुनियादी सहूलियतूं मिलणु खपनि। ऐं सिंध तो माशाल्लाह असांजो पाकिस्तान जो हिकिड़ो बहितरीनु सूबो आहे। असीं दुआ करियूं था त सिंध खे हर टाइम दुनिया सां गॾु अॻिते वधणु खपे। सही। ऐं मां ज़राअत जी ॻाल्हि कई त यकीनन ज़राअत जो बि कंहिं मुल्क जे अॻिते वधण में हिकिड़ो ख़ासि हिसो जी बिल्कुलु किरदारु हूंदो आहे। इन हवाले सां ॻाल्हाईंदासीं, पर ॾिसूं था त लाइन थी केरु आहे असां सां गॾु। अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। वालेकुम अस्सलाम। ठीक ठाक, खैरियत से। कौन बात कर रही हैं आप? मैं सना बात कर रही हूँ कराची से। ओके सना जी, क्या कहना चाहती हैं? सबसे पहले तो वेलकम। थैंक यू वेरी मच। मैं नवाबजादा मीर इमाम बुक तालपुर साहब से बात करना चाहती हूँ। जी जी, आप कर सकती हैं। मीर साहब अमा सा ॻाल्हाइण थी चाहे। जी जी जी। अस्सलाम वालेकुम। हेलो अस्सलाम वालेकुम मीर साहब। जी वालेकुम अस्सलाम। तो माशाल्लाह से आपकी पर्सनालिटी तो बहुत अच्छी है। थैंक्स। और आपकी फैमिली का बैकग्राउंड भी बहुत अच्छा है। आपकी फैमिली ने सियासत में बहुत काम किया, सिंध के लिए काम किया, बहुत ज़्यादा काम किया। मैंने बस आपसे ये पूछना था कि सिंध में जो हॉस्पिटल का मयार है वो अच्छा क्यों नहीं है? हेल्थ पे कोई काम आप क्यों नहीं कर रहे? हर वक्त जैसे एक बारिश होती है, कुछ भी होता है तो हमेशा सिंध में जानवर बीमार हो जाते हैं, सिंध में इंसान बीमार हो जाते हैं। तो इस पे आप लोग क्यों नहीं काम कर रहे? आपको करना चाहिए। ठीक है जी, बहुत शुक्रिया आपने कॉल की और आपने बड़ा अच्छा सवाल भी किया। लेकिन आपको ये बताती चलूँ कि ये सिर्फ एक जगह का मसला नहीं है, हर जगह पर ये सारे मसाइल हैं और यकीनन हर पार्टी या हर इंसान अपने तौर पर ये कोशिश कर रहा है कि हम उन चीज़ों को जो कि ख़राब चल रही हैं उनको ठीक करें। तो बहुत शुक्रिया, बड़ा अच्छा सवाल आपका था। लेकिन फिर भी हम कोशिश करेंगे कि इस हवाले से हम बात करें, लेकिन पहले ज़राअत पे बात हो रही थी, उसको उनके साथ कंटिन्यू कंदासीं। ॾिसो ज़राइत असांजी मुल्क जी रीढ़ जी हड्डी आहे। 70% पाकिस्तान ज़राइत ते डिपेंडेंट आहे, पर थोरो असांजे हुक्मरान खे जिन ज़राइत लाइ जंगी बुनियाद ते क़दम खणणु खपनि ऐं एॾो शायदि सही माना में ज़राइत खे अलाए छो तरजीह न पई ॾिनी वञे पाकिस्तान में। ऐं जॾहिं त आम हारी खां वठी ग़रीब हारी जो औलाद उन जो जेको बि आहे हारी हिकिड़े अधु जो धणी हूंदो आहे। हर माना फ़र्ज़ु करो हिकिड़ा 2 एकड़ पुखजनि था त एकड़ ज़मीनदार जो हुजे थो, एकड़ हारी जो हुजे थो। उन फसलनि जा रेट न पिया मिलनि। मौजूदा टाइम में सुठो ॿिज न पिया अचनि मार्केटुनि में। गवर्नमेंट खे सोचे ॿिज नवां सुठा मार्केट में आणे ऐं ज़राइत खे कुझु हथी वठराए, रेट सुठो रखे। दुनिया जी वाहिद शइ आहे, ॾिसो का बि शइ पाण वठणु वञूं था त उहो दुकानदार रेट फिक्स करे थो, उहे कंपनी वारा। असीं पंहिंजी प्रोडक्ट खे मार्केट में खणी वञूं था, उहे ई पाण पंहिंजो रेट ॾियनि था त बाबा असांखे हेतिरे में वठणी आहे। इहो थोरी नाजाइज़ी आहे। असां हुक्मराननि खे चऊं था, पाकिस्तान में मियां नवाज़ शरीफ़ खे चऊं था, वज़ीर आज़म पाकिस्तान आहिनि, पूरे मुल्क लाइ सोचनि ऐं ख़ुशूसी तौर ज़राइत खे कुझु हथी वठणा आहिनि। सही जेकॾहिं असां ॻाल्हि कयूं इम्पोर्ट एक्सपोर्ट जी त हमेशह सुठियूं शयूं ॿाहिरि मुल्क मोकिले था छॾनि, बाक़ी जेके ख़राब वञी बचनि थियूं उहे असांजे ग़रीब आवाम जे हिसे में अचनि थियूं, जिन में इहे चए त कुझु बि कोन आहे। ग़िज़ाई जेका प्रॉपर हिकु इंसान खे मिलणु खपे उहा ताईं नथी मिले। ॾिसो हिकु त उहो आहे त हुनखे हिकु त पंहिंजा उहे एवरेज ई पूरा कोन पिया हलनि, सभु घटि मां घटि पिया ॾींहुं ॿ ॾींहुं थींदा वञनि, छो जो नवां ॿिज ई मार्केट में कोन पिया अचनि। उहे ई पुराणी प्रोडक्ट हले पई जो सभु गॾिजी पिया हलाइनि। हाणे बहितर इहो आहे त नवां ॿिज आणण जी दुनिया में हर सुठे खां सुठे तरीक़े सां एग्रीकल्चर खे वधाईंदा पिया वञनि। त असांजे मुल्क खे बि खपे त असीं कुझु इन शइ में तरक़ी वठूं। इन खां सवाइ असांजो मुल्क तरक़ी नथो वठी सघे। ऐं सिंध जा माण्हू त मेजॉरिटी में ज़राइत ते डिपेंडेंट आहिनि, रेट न पिया मिलनि। असल इशू इहो आहे। अवां छा चवणु चाहींदो इन हवाले सां, छो जो हक़ीक़ी ॻाल्हि आहे, मीर साहब तमामु सुठी ॻाल्हि कई त हिकिड़ो हारी जेकॾहिं साल भर या 6 महीना हिकिड़े फ़सल ते महिनत करे थो, केतिरा ख़र्चा थियनि था ऐं उहो ख़र्चो बि जेकॾहिं साल ते उनखे नथो मिले त वॾी नाजाइज़ी आहे। इहो ई रीज़न आहे, मूं ॾिठो आहे अक्सर ख़ैरपुर जी ॻाल्हि कयां, हैदराबाद जी ॻाल्हि कयां, या जिथे बि फ़सुल थियनि था त हाणे हारियुनि जी इहा ई कोशिशि आहे त ज़मीनूं खपायो, का मांडणी हणो, को दुकान खोलियो, बहरहाल फ़सुल न कयो। सो इन हवाले सां छा चवणु चाहींदो त मुल्क केतिरो पोइ ते वञी सघे थो जेकॾहिं ॾिसो त जेका ज़राअत जी सूरत हाल आहे, ज़राअत में जेको तमामु घणो माण्हुनि जो दारोमदार आहे उहो आहे शुगर केन कमन। हींअर उहा सीज़न अचे पई, पर अॼु खां 5 साल पहिरीं जेके शुगर मिल आहिनि उन्हनि माण्हुनि खे हारियुनि खे पैसा न आहिनि ॾिना। ऐं ख़ासि करे जेके बि शुगर मिलूं आहिनि उन्हनि हिकु अहिड़ी त अजारादारी क़ाइमु कई आहे। हिकु त रेट नथा ॾियनि, ॿियो शुगर मिल जा जेके मालिक आहिनि उहे मोनोपोली ठाहे वेठा आहिनि। उन्हनि जा अंदरि खां हिकिड़ा एजेंट मौजूदु आहिनि जेके ग्राउंड ते वञी करे
घाटीअ ते माण्हुनि खां अॻुवाट जेको आहे उहो कमत ख़रीद था कनि, जेको हिकिड़ो क्राइम आहे ऐं माण्हू मजबूरीअ में उन्हनि खे उहो घटि क़ीमत ते कमत ॾेई थो छॾे ऐं उन जो हिसो उन मिल मालिक खे बि वञे थो। इहे प्रूफ मौजूदु आहिनि ऐं गवर्नमेंट उन्हनि खे पाबंद न पई बणाए ऐं माण्हू जेके आहिनि उहे कमत जा ख़र्च हारी ख़ासि करे ऐं जेको माण्हू वञी शुगर मिल ते उहो कमत पहुचाए थो त उन सां पेमेंट जो मसइलो आहे। सालनि ताईं उन्हनि खे उहा पेमेंट नथी मिलनि ऐं सियासी असर रसूख़ रखंदड़ माण्हू उहे पंहिंजूं पेमेंट्स वठी था वञनि। बाक़ी जेको ग़रीब हारी आहे उन्हनि खे उहो अघु बि सही कोन थो मिले ऐं वक़्त ते पैसा बि नथा मिलनि। नतीजे में हुन जेको कलर खयो आहे, जेको बिच खयो आहे, जेको हुन महिनत कई आहे उहो हुनखे ॿीण ते अदा करिणो थो पए ऐं नतीजे तौर ते हुन सां उहा ई जेका सूरताल हुनजी आहे उहो पंहिंजे फैमिलीअ खे सर्वाइव करण में, हुनजे तालीम जे लाइ, हुनजे सिहत जे लाइ, हुनजूं ॿियूं जेके समाजी ज़रूरतियूं आहिनि उन्हनि खे पूरो नथो करे सघे। सही। मीर साहब, स्टेट जी केतिरी रिस्पॉन्सिबिलिटी आहे? छो जो अक्सर असां ॾिसूं था त जेका बि शइ असां ख़रीद कयूं था हिकिड़ा कंपनी जी तरफ़ां रेट्स अचनि था, त हुकूमत रेट फिक्स छो नथी करे? जी बिल्कुलु, इन ॻाल्हि में हुकूमत जी कोताही आहे। उनखे रेट फिक्स करणु खपनि। रेट त सम्झो न हुअण जे बराबरि आहिनि। हाणे कमाद जो रेट 170 180 रुपया हले पियो, जॾहिं आम मार्केट में रुगो सवी सुकियूं काठियूं वञी वठो उनजो मण बि 400-500 रुपया मण हूंदो। हिकिड़ो आहे ज़मीनदार 18 महीना वीचारो कमाद लॻाए थो, उनजी खेड़ी कराए थो, हर शइ करे थो, हिकु त एवरेज बि घटि था अचनि, पोइ उनखे रेट बि बिल्कुलु न हुअण जे बराबरि मिले। ऐं पोइ जीअं साईं चयो पैसनि जा मसइला आहिनि, के मिलूं रोकनि थियूं, त ग़रीब सां वॾो नाजाइज़ी आहे। इन खे गवर्नमेंट खे बि सोचणु खपे त इन लाइ बहितर खां बहितर कमु करणु खपे ऐं ज़राइत खे जंगी बुनियाद ते कमु करणु खपे। ऐं असांजी बेसिक ज़रूरत आहे। जी मंज़ूर साहब, जेकॾहिं हिकिड़े हारी जी असां ॻाल्हि खे हिन महिल ताईं त असां इहो ई चयो त भई स्टेट खे खपे त कुझु कमु करे, बट हारी उहा ई ॻाल्हि वापसि अची थी वञे त एजुकेशन कोन आहे। जेकॾहिं हू पाण पढ़िया लिखिया न आहिनि, उनजा ॿार बि अनएजुकेटेड आहिनि, उन वटि स्कूल कोन आहिनि, उन वटि यकीनन अवेयरनेस ई कोन आहे, त हू पंहिंजे हक़ जे लाइ फाइट छा कंदा? हाणे जेके हारी आहिनि उन्हनि में इहो शौर अची वियो आहे। खोड़ सारा नंढा नंढा जेके ज़मींदार आहिनि उहे पाण जेको आहे सो मैदान में अची विया आहिनि ऐं हुननि हैदराबाद जे अंदरि हिकिड़ो तमामु वॾो धरणो हुयो, रोड खे ब्लॉक कयो। खैरपुर जे अंदरि हिकिड़ी वॾी तहरीक हली, जंहिंमें गंबट में, खैरपुर में ख़ासि करे हुननि मिलनि खे बि जेको आहे सो टारगेट कयो, वञी उते पहुता, हुननि जे गेट खे बंदि कयूं ऐं एतिरे ताईं त हू इस्लामाबाद ताईं बि विया, जंहिंमें नवाब यूसुफ टालपुर ऐं उन्हनि जा ॿिया जेके हुआ उहे उन्हनि तकरीरूं बि कयूं। पर वरी बि ॻाल्हि इहा थी अचे त जेके मिल मालिक आहिनि, जिन जूं घणियूं मिलूं आहिनि, उहे पाण सियासतदान आहिनि, पाण वज़ीर आहिनि, पाण साहिब अख़्तियार आहिनि ऐं ईअं खणी चवां त उहे कंट्रोल खां ॿाहिरि आहिनि। उन्हनि खे कंट्रोल में आणण जे लाइ मां सम्झां थो त उन में वज़ीर आला सिंध आहे सैयद मुराद अली शाह साहिबु ऐं हुनजे वालिद साहिब जो हिकिड़ो तमामु वॾो कंट्रीब्यूशन रहियो आहे, ख़ासि करे सिंध जी तरक़ी जे लाइ। साईं अब्दुल्ला शाह साहिब जो तालीम जी तरक़ी जे लाइ, ख़ासि करे माण्हुनि जे बहितरी जे लाइ, गुड गवर्नेंस जे लाइ, त उनखे हिन महिल किरदारु अदा करणु खपे त हू हाण साण ई मिल मालिकनि खे वक़्त ते मिलूं हलणु खपनि ऐं मिल हलण सां गॾोगॾु महीने जे अंदरि अंदरि उन्हनि खे रक़म जेका आहे सा मिलणु खपे, इनखे यकीनी बणाइणु खपे। तमामु सुठी मां ॻाल्हि कई मीर साहब, इहो बहितरीनु डिसीजन हूंदो साईं बिल्कुलु बजा फरमाइल एक्शन खयो वञे। जी बिल्कुलु इनखे खणणु खपे ऐं ज़रूरत पए। एग्रीकल्चर खां सवाइ को गुज़ारो कोन्हे। जीअं साईं चयो ईअं ई हुजणु खपे। एग्रीकल्चर असांजी बेसिक ज़रूरत आहे ऐं मुल्क जी ज़रूरत आहे। ॾिसो हारी वीचारो ग़रीब ॾींहुं ब ॾींहुं ग़रीब थींदो पियो वञे ऐं ज़मीनदार बि नाले जा ज़मीनदार रहिया आहिनि। हिते वेही पाण टीवियुनि ते कई माण्हुनि जा प्रोग्राम बि वॾेर ये वो, पर ॾिसो बेसिकली हिकिड़ो माण्हू तव्हां हिकिड़ो कराची शहर में स्टूडेंट बिरयानी वारे ठेले खां शुरू कई, अॼु पूरी कराची में केतिरियूं ब्रांचूं आहिनि उनजूं। ऐं ज़मीनदार पंहिंजी ज़मीन खपाईंदो पियो अचे, कॾहिं मुकादे जी सूरत में, कॾहिं कंहिंखे लीज ते 10 साल लाइ पियो ॾे। छा सिंध जे माण्हुनि जो बेसिक राइट कोन्हे तूं कंहिं सुठे शहर में बि रही सघनि, छो ॾींहुं ब ॾींहुं उन्हनि जी सोर्स ऑफ इनकम घटि बि वञे। इन करे बहितर इहो आहे त सिंध जे माण्हुनि खे बल्कि पाकिस्तान खे ज़राइत खे अॻिते वठाइणु खपे, हथी ॾियारणु खपे ऐं इनकी जंगी बुनियाद ते कोशिशि करणु खपे। तमामु सुठी ॻाल्हि। ॾिसूं था त लाइन ते केरु मौजूदु आहे। अस्सलाम वालेकुम। हेलो अस्सलाम वालेकुम। जी वालेकुम अस्सलाम। अदा केरु पिया ॻाल्हायो? हा भई आउं पुखा सां गुज़ारे मन थो ॻाल्हायां।
जी अदा छा था चवण अर्ज़ ही आहे कि असांजो सिंध सोन पैदा करे थो, सिर्फ़ु प्लानिंग हुजे ऐं जीअं मिलूं हलण वारियूं आहिनि ऐं पोएं साल सभु ज़मीनदार रोडनि ते आया, कंहिंजी ॻाल्हि न ॿुधी ऐं हे ग़रीब रुलंदा रहिया। अञा ताईं पैसा कोन था मिलनि ऐं मिलूं देरि सां हलाइनि था, कणिक छाट थिए थी। ख़ुदा ही थोरी अक़लमंदी वठनि, थोरो जे ही कनि सोचनि त तमामु सिंध हिकिड़ो सोन पैदा करण वारो सूबो आहे ऐं घर खे तमामु पोइ पिया वठी वञनि। ग़रीब हारी का ज़िंदगी कोन्हे ऐं ही वॾा वॾा हुते मिलनि जा मालिक थी, ग़रीब सिंधी जे पेर में जुती कोन्हे, खाइण लाइ अटो कोन्हे, दवा कोन्हे, असांखे रोइण अचे पियो ऐं मिलूं हलण वारियूं देरि सां हलाइनि था। कमाल बीठो आहे ऐं का प्लानिंग कोन्हे, पोइ पैसा कोन ॾिना आहिनि ऐं अञा हाणे अचे वरी सीज़न भरिजी आयो आहे ऐं पोइ एतिरे टाइम कंदा 11 12 महीनो कणिक जी पोखाई जो बि टाइम हले वेंदो। कॾहिं असांजी कणिक जी लाइन, कॾहिं अटे जी लाइन, कॾहिं खंड जी लाइन। ख़ुदा ही मुरादी छा आहे इन साईं तो झूनो कोड़ो हुनखे त का म्यार कोन हुई, पर हाणे ही नौजवान आयो आहे, इन मां असांखे वॾियूं उम्मीदूं आहिनि ऐं हींअर खां प्लानिंग ठाहिनि। ठीक वॾी महिरबानी, लख थोरा मज़ा। अवां तमामु सुठी ॻाल्हि कई, हिन ॻाल्हि खे असां अॻिते वधाईंदासीं, पर व्यूवर्स वक़्तु आहे हिते हिकिड़े मुख़्तसिर ब्रेक जो, ब्रेक ॾांहुं वधंदासीं, मिलूं था ब्रेक खां पोइ। मुझे सिंध के सलाम सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन। जी व्यूवर्स, ब्रेक खां पोइ अवां जे ख़िदमत में हाज़िर ख़िदमत आहियूं, वापसि अची चुका आहियूं ऐं ॻाल्हि ॿोल खे अॻिते वधाईंदासीं। ब्रेक खां पहिरियों असांजी ॻाल्हि ॿोल ज़राअत जे हवाले सां हले पई ऐं जेकॾहिं असां ॻाल्हि कयूं पंहिंजे मुल्क जी या इवन कंहिं बि स्टेट जी, त ज़राअत अहम किरदारु अदा करे थी। ख़ासि तौर ते अव्हांजी मईशत इलाही घणो इज़ाफ़ो थिए थो ऐं जेकॾहिं अव्हां चाहियो था तव्हांजो मुल्क स्ट्रॉन्ग हुजे त ज़रूरी आहे तव्हां पंहिंजे ज़राअत खाते खे स्ट्रॉन्ग कयो ऐं जेके असांजा हारी भाइर आहिनि, जेके महिनत कनि था, स्ट्रगल कनि था, असां यकीन कयो इलाही आसानी सां पैसो कमाए था वञूं, वेठा आहियूं ॻाल्हायूं था, पैसो मिली थो वञे, पर हारीअ खे ईअं सम्झो त हिकिड़े साल में लख रुपया कमाइण जे लाइ बि यकीन कयो पंहिंजी ॾींहुं राति हिकु करणी थी पए, तॾहिं हुनखे कुझु वञी अजूरो मिले थो। पर उनजे बावजूदि एतिरी महिनत, एतिरी स्ट्रगल खां पोइ बि जेकॾहिं हुनखे पंहिंजो राइट जेतिरी हू महिनत करे थो ओतिरो हुनखे समझ नथो मिले त वॾी नाइंसाफ़ी आहे। ऐं जेकॾहिं ॾिठो वञे त जेकॾहिं असांजी ज़राअत इलाही घणी ईअं चइजे त स्ट्रॉन्ग थी वेंदी ऐं ज़राअत खाते ॾांहुं कुझु तवजो ॾिनी वेंदी त असांजो मुल्क तरक़ी करे सघे थो ऐं ॿाहिरनि मुल्कनि में असां इलाही शयूं विकिरो करे सघूं था ऐं उहो फ़ाइदो बि यकीनन स्टेट खे थींदो। सो मीर साहब, असांजी ॻाल्हि ॿोल ब्रेक खां पहिरियों इन ई हवाले सां हले पई, वरी हिकिड़ो अधो उन कॉल कई, इन ई पासे ॾे ध्यानु छिकायो। साईं जी बिल्कुलु इहा ई ॻाल्हि बि त शुगर केन खे हथी ॾियारणु खपे, रेट न पिया मिलनि, पैसा टाइम ते न पिया मिलनि ऐं आउं इहे सभिनि खे अपील कंदुसि जेके वसवारा आहिनि, जेके मथे उन्हनि खे जंगी बुनियादनि ते कमु करणु खपे ऐं पंहिंजे रेट मुनासिबु ॾियणु खपे ऐं तंहिंखां पोइ तरजीह ॾियणु खपे। माण्हू सफ़ा माशी तौरु ॾींहुं ब ॾींहुं पोइ ते हलंदा पिया वञनि। ॾिसो शहरनि में का रौनक बि ॾिसो पिया, ॿाराड़ी जे माण्हुनि जे चेहरनि ते का रौनक कोन्हे, सफ़ा ग़रबत अची वई आहे। ग़रीब जी तव्हां चओ था एजुकेशन कराए, पर एजुकेशन किथां कराईंदो, त उन्हनि जी ज़रूरतूं ई नथियूं पूरियूं थियनि, पंहिंजे ॿारनि खे किथे न किथे कम वारनि वटि छॾियो था अचनि। बसि इहो ई आहे त अलाह करे का बहितरी थिए ऐं असां वसवारनि खे चऊं था त पंहिंजे मुल्क खे ज़रायत ते तरजीह ॾियनि, ॾिसो ही बेसिक ज़रूरत आहे। हिते जेको उनखे प्रोटेक्ट कनि था त बाबा ज़रायत ही वॾा वॾेरा ही फलाणो हले छा वॾा, अहिड़ी का शइ कोन्हे। ॾिसो हर शइ ॾींहुं ब ॾींहुं घटि बि अचे वधे कंहिं वटि कोन पई, जिन वटि वधे पई त उनखे तव्हां ॾिसो त केरु किथां बि वधे। सही फर्ज़ करियो ऐं पर रहे थो ॾिसो हर शइ ते टैक्स एतिरो वधीक आहे जो वीचारो आवाम उहो ई पीड़जी वियो आहे, सोर्स ऑफ इनकम हर कंहिंजी ॾींहुं ब ॾींहुं घटि पई थिए। सही था चओ। सो ॻाल्हि ॿोल खे असां कंटिन्यू कंदासीं, छा ख़्याल आहे, मौसीक़ी न बचे, इजाज़त है? ओके आमिर, क्या सुनाना चाहेंगे आप, क्या सुना रहे आप? मेरे मूड को मत देखिएगा, यकीन करें टीवी बंद हो जाएगी। हाँ, मेहमानों के मूड को देख के आप गा सकते हैं। जी आमिर। मैं जहाँ रहूं
मैं कहीं भी हूँ तेरी याद साथ है। जहाँ रहूं मैं कहीं भी हूँ तेरी याद साथ है। किसी से कहूँ कि नहीं कहूँ ये जो दिल की बात है। कहने को साथ अपने एक दुनिया चलती है और चुपके इस दिल में तन्हाई पलती है। बस यार साथ है तेरी याद साथ है तेरी याद साथ है हो तेरी याद साथ है। मैं जहाँ रहूं मैं कहीं भी हूँ तेरी याद साथ है। कहीं तो दिल में यादों की एक सूली गड़ जाती है। कहीं हर एक तस्वीर बहुत ही धुंधली पड़ जाती है। कोई दिल में जगह नहीं बातों के लिए रखता है। कोई अपनी पलकों पे यादों के दिए रखता है। कहने को साथ अपने एक दुनिया चलती है पर चुपके इस दिल में तन्हाई पलती है। बस यार साथ है तेरी याद साथ है तेरी याद साथ है हो तेरी याद साथ है। क्या कहने, बहुत खूब माशाल्लाह, बहुत अच्छा निभाया आपने। के लोग अमागे ही कलाम तेरी याद साथ हो बिल्कुल बेहतर साईं सुठो ओ भला ॿुधायो बि अॼुकल्ह कंहिंजी याद आहे साण? बस याद तो खोड़ सारन माण्हुनि जी हूंदी है। जे इलाही माण्हुनि जी यादूं आहिनि, कंहिंजी हर माण्हू जी पंहिंजी इंपोर्टेंट हूंदी है। अच्छा, के दुनिया में हुजनि था के वञनि हलिया था उन्हनि खे पर कुझु माण्हू एतिरा ख़ासि हूंदा आहिनि, माण्हू काथे बि हुजनि जी यादि न वेंदी। के अहिड़ा बि हूंदा आहिनि जेके दुनिया मां वेंदा हलिया आहिनि उहे बि यादि हूंदा आहिनि। इहा ई ॻाल्हि आहे।
सो फ़िलहाल दुनिया वारनि जी ॻाल्हि थी वञे हाँ दुनिया वारा भी याद आहिनि त सो केरु आहे जेको काथे बि हूंदा आहियो त उनखे वधीक मिस कंदा आहियो माशाल्लाह काफ़ी फैमिली मेंबर आहिनि ऐं पंहिंजी धीउ जिथे आउं ॻोठु हूंदो आहे पंहिंजी नंढड़ी खे मिस कंदो आहियां कराची में मुंहिंजी नंढड़ी आहे बेगम खे मिस न कंदा आहियो मुंहिंजी मिसिस जी डेथ थी वई आहे उनखे त मिस कंदो आहियां हर टाइम कंदो आहियां ॾाढो अफ़सोस थियो सॉरी मूंखे बिल्कुलु ख़बर न हुई जी बहरहाल अलाह साईं उनखे जन्नत नसीब करे असांजूं दुआऊं उन्हनि सां गॾु आहिनि ऐं उहा जी न्याणी सां बि गॾु आहिनि अलाह साईं उनखे अॻिते वधाए उहा बि कामयाबु थिए सक्सेसफुल थिए अच्छा अव्हांजी ज़िंदगी में कंहिंखे वधीक मिस कंदा आहियो जॾहिं इवन मुल्क खां ॿाहिरि हूंदा आहियो या शहर खां ॿाहिरि हूंदा आहियो उन इंसान खां परे हूंदा आहियो ऐं ज़िंदगी में घणो जंहिंखां मुतासिर रहियो आहियां उहा मुंहिंजी वालदा आहे उहा वफ़ात करे वई आहे उनखे घणो मिस अलाह कंदो उनखे आहियां। जन्नत नसीब करे ऐं उनजी जेका तरबियत हुई हीअ जेको समाजी तौर ते मुंहिंजो अॻिते अचणु या मुंहिंजी सॼी फैमिली जो अचणु उन में वॾो किरदारु मुंहिंजी वालदा जो हुयो त हूअ ॻोठ में रहंदे ॻोठ जे सभिनी माण्हुनि सां भर पासे जा जेके ॻोठ हूंदा उन सभिनी माण्हुनि सां हुनजो हिकिड़ो ॻंढापो हूंदो उन्हनि जा मसाला मालूम कंदी हुई उन्हनि सां वेही कचहरियूं कंदी हुई ऐं हुन जेका पंहिंजी औलाद खे तरबियत ॾिनी माशाल्लाह मूंखां जेका वॾी भेण आहे उहा डॉक्टर आहे MBBS सॼो असांजी उन वालदा जो हिकिड़ो हुयो त असांजी सॼी जेका फैमिली आहे उहा पढ़ियल लिखियल आहे ऐं उजण फैमिली में असांजी इहो ई घराणो हुयो त जॾहिं असीं पढ़ंदा हुआसीं त मुंहिंजूं 2 भेनरूं पढ़ंदियूं हुयूं स्कूल में ऐं ॿिया सभु छोकिरा पढ़ंदा हुआ हिकु भेण मुंहिंजी ख़ैरपुर जे अंदरि राइट टू प्ले में प्रोजेक्ट मैनेजर आहे माशाल्लाह ऐं हिकु भेण मुंहिंजी तालके जी काउंसलर रही UC जी काउंसलर रही ऐं मुंहिंजो भाउ स्काउट इरिगेशन 12 डिवीज़न जो प्रेसिडेंट आहे मोहम्मद अरबिलो इन सॼे जेको आहे सफ़र आहे जेको असांजो उनजे पोयां जेको किरदारु रहियो आहे उहो असांजी वालदा जो रहियो आहे जॾहिं बि असांजे सिगा जूं अखियुनि जी कैंप लॻंदियूं हुयूं स्किन जूं कैंप लॻंदियूं हुयूं त उहे डॉक्टर जॾहिं ईंदा हुआ हुते त उहे असांजे घर रहंदा हुआ ऐं असांजी वालदा उन्हनि सभिनी जा अरेंजमेंट्स कंदी हुई ऐं मुंहिंजा सुठा दोस्त अक्सर करे जंहिंमें डॉक्टर मुश्ताक फुल सादिक तुबराणी अली नवाज़ पल उन्हनि सभिनी सां उन्हनि खे फ़ोन करे घुराईंदी उन्हनि खां पुछंदी त छो कोन था अचो मतिलबु हीउ जेको जो आहे हींअर समाजी सफ़र उन में सॼो छो त मां स्काउट सां वाबस्ता रहियो आहियां डिस्ट्रिक्ट स्काउट सेक्रेटरी रहियो आहियां हींअर बि ख़ैरपुर जे अंदरि एक्स्ट्रा को करिकुलर एक्टिविटीज़ खे एक्टिव करे रहियो आहियां कमांडर ऑफिस आहे ख़ैरपुर असांजो तमामु वॾो हिकिड़ो रिच रहियो आहे हिकु फलाही स्टेट थियणु पियो वियो जंहिंमें ख़ैरपुर टेक्सटाइल बिल ऐं ख़ासि करे जेको तालीम जे हवाले सां जेको उते जी जेका मीर फैमिली हुई ख़ैरपुर रियासत उन्हनि जो हिकिड़ो तमामु वॾो कंट्रीब्यूशन रहियो हुयो जंहिंमें फैज़ा स्कूल नाज़ा स्कूल ॻाल्हि खे कंटिन्यू कंदासीं पर ॾिसो त लाइन ते केरु मौजूदु आहे अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम मैडम कीअं आहियो जी अल्हम्दुलिल्लाह ठीक ठाक तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो असांखे त टालपुर सां ॻाल्हाइणो आहे हुनजो कंहिंसां ॻाल्हाइणो जी जी बिल्कुलु ॻाल्हाए जी जी ॻाल्हाए सघो था अगरि टालपुर सां ॻाल्हाइणो आहे मोहम्मद बख्शाल मीर साहब सां ॻाल्हाइणो आहे जी 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 अच्छा को सवाल आहे तव्हां करे सघो था जी मीर साहब जीअं त तव्हांजी मीर ख़ैरपुर हिकिड़ी तव्हांजी स्टेट हुई उन में हाणे माशाल्लाह ॾाढो सुठो कमु थियो आहे पर जॾहिं बि असां अचूं था तव्हांजे कोट किलो हुजे या तव्हांजी इहो मीर हिज़ैन जो होम हुजे इन में सर कॾहिं बि न ॾिठो आहे त मीर साहब वेठा हुजनि को मुलाक़ात थी हुजे सिर्फ़ु ईद जा जेके 3-4 ॾींहं हूंदा आहिनि ऐं माशाल्लाह हू हिकिड़ा तमामु अज़ीम शख़्सियतूं आहिनि उन्हनि जे मिलण लाइ माण्हू बेताब हूंदा आहिनि अहिड़ी का तारीख़ आहे जिते मीर साहब वेठा हूंदा आहिनि मीर हिज़ैन जी वॾी महिरबानी अवां कॉल कई ॾाढी ख़ुशी थी अवांजी कॉल पर काफ़ी मूंखे डिस्ट्रॉशन फील पई थिए जी इन हवाले सां आउं ज़रूरु ॻाल्हाईंदुसि जेको क्राउन प्रिंस आहे हींअर पेरेंट्स मीर मेहदी रज़ा ख़ान टालपुर उहे मिलंदा आहिनि ऐं ईद वारे ॾींहुं बि वेहंदा आहिनि ऐं हूअं बि हुननि जो हिकिड़ो तमामु वॾो हींअर समाजी रोल आहे त हू माण्हुनि सां मिलण में तमामु घणी ख़ुशी महसूसु कंदा आहिनि पर हिकिड़ो थींदो आहे त उन्हनि खे पहिरियों ॿुधाइणो पवंदो आहे त केरु अचे पियो हुननि जो जेको फैज़ महल आहे जेको हुनजो पंहिंजो घरु आहे जंहिंमें हुनजी फैमिली रहे थी जॾहिं बि के विज़िटर सिंध खां मुल्क खां ॿाहिरि या पूरे पाकिस्तान मां किथां बि ईंदा आहिनि त हुननि जी फैमिली हिकु साइड ते थी वेंदी आहे हू हुननि खे घुमाईंदा आहिनि त इन में को बि नथो चई सघिजे त हू न मिलंदा आहिनि पर ज़ाहिर आहे हुननि जे मिलण जा टाइम आहिनि माण्हुनि खे उन्हनि जो ज़रूरु ख़्यालु रखिणो पवंदो आहे त हुनजी हिकिड़ी ज़ाती लाइफ आहे पर हू मिलण में बिल्कुलु जॾहिं बि को दोस्त अचे ॿुधाए आउं खे मिलाए छॾींदुसि
मीर साहब अवां कीअं मिलनसार आहियो या जी जी थोरो न बिल्कुलु असां मिलंदा रहंदा आहियूं माशाल्लाह। असां जॾहिं बि ॻोठ वेंदा आहियूं खोड़ सारा माण्हू मिलण जुलण ईंदा आहिनि असांजे वॾनि वटि चाचनि वटि ईंदा आहिनि ॿाहिरनि वटि ईंदा आहिनि ऐं ख़ुशूसी तौर जीअं हाणे ईद बकरा ईद अचे पई त माशाल्लाह माण्हुनि जी अचु वञु रहंदी आहे। असीं सुबुह साण ईद पढ़ी सभु वॾा असांजा असीं सभु गॾिजी करे बंगले ते वेंदा आहियूं। खोड़ सारा माण्हू राज जा आड़े पाड़े जा ईंदा आहिनि ईद मिलंदा आहिनि ऐं हूअं बि माण्हुनि सां अचु वञु असांजी सुठी रहंदी आहे। हर टाइम माण्हुनि सां राब्ते में रहंदा आहियूं। सही ऐं उहा ई ॻाल्हि आहे जेतिरो अवां माण्हुनि सां राब्ते में रहंदो यकीनन माण्हू ओतिरो अव्हांखे सम्झंदा ऐं जॾहिं उहे सम्झंदा त यकीनन वोट ॾियण जो हिकिड़ो वॾी ज़िमेदारी आहे उन ज़िमेदारी खे उहे बख़ूबी निभाए सघनि था। सो व्यूवर्स ॻाल्हि ॿोल खे अॻिते वधाईंदासीं पर वक़्तु आहे हिते हिकिड़े मुख़्तसिर ब्रेक जो ब्रेक ॾांहुं वधंदासीं। ॾिसंदा रहो सलाम सिंध। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। जी व्यूवर्स हिकिड़ो मुख़्तसिर ब्रेक हुयो ऐं ब्रेक खां पोइ अव्हांजी ख़िदमत में हाज़िर ख़िदमत आहे। मुंहिंजे ख़्याल में त सियासी कचहरी समाजी ॻाल्हि ॿोल घणी थी वई हाणे थोरो ज़ाती ज़िंदगी ते अचूं था ऐं यकीनन अव्हांजी हिकिड़ी नेंगरीअ मां ज़िक्र कयो मीर साहब तव्हांजी न्याणी आहे सो उहा जेकॾहिं सियासत में अचणु चाहे तव्हांजी तरफ़ां परमिशन हूंदी हुनखे? जी परमिशन तो हूंदी पर असल में अञा तू नंढी है स्कूल गोइंग है असल में वो जी ॿार जा मुख़्तलिफ़ ख़्यालात हूंदा आहिनि अञा तक तू इहे ई चवंदी रहंदी आहे त डॉक्टर थींदसि। अच्छा मुंहिंजी वालदा जी बि इहा ख़्वाहिश हूंदी त मुंहिंजी धीउ डॉक्टर थिए त अल्लाह करे सुठी तालीम पढ़े पई इंशाल्लाह। बट पेरेंट्स जी बि कुझु ख़्वाहिशूं हूंदियूं आहिनि अव्हांजी? असांजी ख़्वाहिश इहा ई आहे त इन जेको ॿियो संदुसि ख़्वाहिश फस्ट ऑफ ऑल पाण जेका मर्ज़ी हुजेसि उहा ई असांजी ख़ुशी हूंदी। ठीकु अच्छा नंढपण में ईअं सॉफ्ट मिज़ाज जा हुयो या शैतानगिरियूं कयूं? न आउं बिल्कुलु ईअं सोबर तबियत जो बचपन खां ई रहियो आहियां। अच्छा कॾहिं मार न खाधी? मूंखे बाबा त कॾहिं मुंहिंजो बाबा बिल्कुलु सादो ऐं माशाल्लाह भाइण वारो माण्हू हूंदो ऐं नेक नफ़ीस इंसान जी हुजनि कॾहिं हरू भरू कंहिंखे ज़ोर सां बि कोन ॻाल्हाईंदो ऐं मुंहिंजी अम्मा बि माशाल्लाह असांखे अम्मा खां थोरो अञा वरी बि डिॼंदो आहियां। अम्मा असांजी थोरी स्ट्रिक आहे ऐं अम्मा मतिलबु कॾहिं न कॾहिं कंहिं ॻाल्हि ते दड़को ॾेई छॾंदी आहे। बाबा कॾहिं कुझु कोन चवंदो माशाल्लाह। हालांकि बाबा वधीक दड़का ॾींदा आहिनि अमड़ वीचारी वरी बर्दाश्त करे अम्मा खां थोरो डपु थींदो बाबा कॾहिं कुझु कोन चवंदो। अच्छा ऐं बाक़ी माशाल्लाह असांजा भेण भाइर सभु ऐं सभिनि खां मतिलबु मुंहिंजा जेके वॾा भाउ आहिनि ऐं सभु भाइण वारा आहिनि भेनरूं। ठीकु मंज़ूर साहब अव्हांजो नंढपण कीअं गुज़रियो? मासूम तबियत या? हाँ बिल्कुलु आउं एडजस्ट करे वेंदड़ हुयुसि। अच्छा ऐं स्टूडेंट लाइफ खां पॉलिटिक्स सोशल पॉलिटिक्स ऐं एक्टिविटी रही पूरी सिंध खे मूं काफ़ी दफ़ा वञी करे ॾिठो आहे। सिंध जो को ॻोठ शहर अहिड़ो न हूंदो जिथे आउं 4 खां 5 दफ़ा न वेंदुसि। ॾिसूं था त सिंध जे कहिड़े शहर खां केरु मौजूदु आहे असां सां गॾु? अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। जी केरु पिया ॻाल्हायो? मोहम्मद इस्माइल पमर ॻाल्हायां पियो स्टील टाउन कराची खां। जी इस्माइल साहब छा था चवणु चाहियो? मां तव्हांखे सिंध टीवी खे सलाम पेश करणु चाहियां थो। अॼु तमामु सुठा महिमान साईं मोहतरम मंज़ूर हुजण साहब ऐं टालपुर साहब अव्हांजा महिमान आहिनि ऐं प्रोग्राम तमामु सुठो पियो लॻे। थोरी देरि अॻु ॻाल्हि थी साईं मंज़ूर हुजण साहब खे बि सलाम ऐं साईं टालपुर साहब खे मुंहिंजे तरफ़ खां अस्सलाम वालेकुम। सदा ख़ुशि हुजो। ॻाल्हि हले पई हिन महिल ज़राअत जी ऐं सिंध जो सॼो घणो 85% माण्हुनि जो दारो मदार ज़राअत ते आहे पर वॾी दुख जहिड़ी ॻाल्हि आहे त ज़राअत जेका आहे सा गवर्नमेंट जी बेध्यानी जो शिकार आहे। हींअर ज़िक्र हले पियो त संबंध जे आबादगारनि खे पैसा कोन मिलिया पर मां अॼु एतिरी ॻाल्हि शेयर करणु पियो चाहियां ऐं सिंध टीवी जे हिन सलाम सिंध प्रोग्राम जे तवसुत सां सॼी सिंध जे माण्हुनि खे बल्कि दुनिया जे माण्हुनि खे ॿुधाइणु थो चाहियां त इन खां 5 सालनि जा जेके आबादगार जेके पैसनि खां मुतासिर आहिनि उन्हनि खे नथा पिया मिलनि उन्हनि खां वधीक उहे माण्हू मुतासिर आहिनि जेके थर में आहिनि। थर जो बि घणे में घणो दारो मदार ज़राअत ते आहे। पोइ दफ़े जॾहिं मींहुं पियो त मां उते वियुसि थर में त उते कंहिं हारी ज़मीन पे खेड़ी उनखां पुछियोमांसि की ज़मीन तुंहिंजी आहे न? इहे ज़मीन मुंहिंजी आहे पर ज़मीनदार ॿियो आहे। मां चयो इहा ॻाल्हि त मूंखे सम्झ में कान आई। खेड़ी तूं पियो बनी तुंहिंजी ज़मीनदार के पियो इहो वरी कीअं? मूंखे चई त साईं इहो ईअं आहे त मूं वटि हाणे इन जा ॿिज जा पैसा कोन हुया जो मां ॿिज ख़रीद करे सघां।
ऐं वरी जेके व्याज ते मिले थो उहो एतिरो महांगो थो मिले जो शायदि उहो मुंहिंजे फसल जेको लहंदो उन मां बि अलाए बचे अलाए न बचे। तो इहा ॾुखी सूरत हाल आहे असांजे थर जे माण्हुनि जी। ऐं मां सिंध जे माना वज़ीर आला सिंध खे अपील थो कयां त जॾहिं बि थर में बारिश पवे त थर जे माण्हुनि खे ख़ासि तौर ते उन्हनि हारियुनि खे मिसकिननि खे ॿिज जेको आहे सो ईअं मुहैया कयो वञे, फ्री मुहैया कयो वञे, जीअं अचण वारे वक़्त में हू पंहिंजे वॾी महिरबानी लख थोरा मांजा तमामु सुठी मां ॻाल्हि कई। ऐं मीर साहब सभ खां पहिरियों त अव्हां जी राय अधे जेका ॻाल्हि कई ज़मीन बि पंहिंजी पर ॾिसो थर जी ज़मींदारी जेका हूंदी आहे त बारिशुनि ते हूंदी आहे। जंहिं साल बारिशूं वधीक पवंदियूं आहिनि उते वधीक ख़ुशहाली हूंदी आहे ऐं हिन साल बारिशूं माशाल्लाह वक़्फ़े वक़्फ़े सां थींदियूं पियूं अचनि। ऐं जेका साईं ॻाल्हि कई ॿिजनि जी बिल्कुलु माण्हुनि जी ज़रूरत पूरी करणु खपे, माण्हुनि खे सपोर्ट करणु खपे। आम वीचारो ग़रीब जेको थर में त ॾिसो का बेसिक एॾियूं सहूलियतूं कोन्हे ऐं उहे कुझु पंहिंजो अनाज करे वञनि, पंहिंजी सहूलियतूं करे वञनि त इहो गवर्नमेंट खे अपील कंदासूं त उन्हनि जी हेल्प कनि। सही, बल्कि इवन जॾहिं मुंहिंजो थर वञणु थियो यकीन कयो मां ईअं मूंखे ईअं पियो लॻे ॼण मां कंहिं ॿी दुनिया में अची वई आहियां। हिते ॾिसो घर घर सां मिलियल आहे, हुते मूंखे नज़र पियो अचे हिकिड़ी झूपड़ी ठहियलु आहे जेको हिकिड़ो स्पेशल हिकिड़े स्टाइल में हुते ठहियल हूंदा आहिनि ऐं उनखे चौरा चवंदा आहिनि, आई थिंक चौरा, हा चौरा। त उहो यकीन कयो वरी हिकु हिकु कलाक जे फ़ासिले ते जॾहिं अवां ड्राइव करे वञूं पिया अॻिते त पोइ ॿियो वरी कमरो पियो अचे। त हिकिड़ो इलाही मुंहिंजे ख़्याल में त मुश्किल आहे उन्हनि माण्हुनि जे लाइ सर्वाइव करणु हुते। ऐं मां हैरान हुयसि हे कीअं सौदो सिर्फ़ु कीअं ख़रीद कंदा हूंदा, यकीननि ईद आहे लटो कपिड़ो आहे कीअं वठंदा हूंदा, अञा ॿार किथे पढ़ंदा हूंदा, छा थींदो हूंदो, जेकॾहिं केरु बीमार थींदो हूंदो त हे कीअं टाइम ते कंहिं हॉस्पिटल में पहुचंदा हूंदा। त यकीन कयो मां हैरान ई रहिजी वियसि ऐं मां हैरान हुयसि त छा हीउ जेको थर आहे इहो बि पाकिस्तान जो हिसो आहे या पाकिस्तान खां को अलॻि हिसो आहे जो उन ते कंहिंजो को ध्यानु ई कोन आहे। मंज़ूर साहब अव्हांजी छा राय आहे इन हवाले सां? इस्माइल पंवर साहब जेका ॻाल्हि कई उन ओवरऑल जेका ज़राअत जे मामलनि ते बि ॻाल्हायो ऐं थर जे में जेके फसल थियनि पिया जंहिंमें ग्वार ॿाझर ऐं उते जेके सब्जियूं थियनि थियूं उन्हनि जी हवाले सां उहे सभु मार्केट में अचनि थियूं ऐं ख़ासि करे जॾहिं गाह फुटनि था त मारू माण्हू जो घणो जेको उते दारोमदार थिए थो उहो थींदो आहे जानवरनि ते। त हू मुख़्तलिफ़ जेके जानवर आहिनि उहे पालनि था, हुन वटि वॾा वॾा वॻ थियनि पिया, वॾा वॾा धण थियनि पिया, हुन वटि ढगियुनि जो हिकिड़ो वॾो धण थिए पियो ऐं हू ज़राअत बि एग्रीकल्चर में अचे पई ऐं उन सां गॾोगॾु जेके माल पालिजे थो उहो बि एग्रीकल्चर में अचे थो पियो त उन्हनि जो घणो दारोमदार उन ते रहे थो। पर हू उहो जेको खीरु आहे उहो पाण इस्तेमालु कनि था ऐं जेकॾहिं उन्हनि माण्हुनि खे इन तरफ़ गवर्नमेंट उहे सहूलियतूं ॾिए त हू फार्मिंग बि कनि, उन्हनि खे चारो बि उते मिले ऐं खीर उतां उन्हनि जो ख़रीद थिए ऐं मखण खीर उनजी जेकॾहिं हू मार्केट में आणे वञनि या जॾहिं ग्वार हुननि जी थिए पई उहा फसल जेकॾहिं वक़्त सिर अचे उन्हनि खे सही पैसो मिले त मां सम्झा थो उहे ख़ुशहाल थी सघनि था। उते हींअर कोयले अचण खां पोइ रोड रस्ता त ठही विया आहिनि पर उहो थोरो मुख़्तलिफ़ माण्हू जेके सयाह वञनि था उते नंगर पार्कर ताईं हींअर तमामु घणी रश आहे या कुझु माण्हुनि उते ठाहिया आहिनि रेस्ट हाउस उहे हलनि पिया पर उन सां ग़रीब माण्हुनि खे फ़ाइदो कोन थो पए। उन्हनि जे लाइ जेका उते खथा ठहनि पिया थर जा जेके खॾियूं आहिनि उते जेको उनजो उन हवाले सां जेकॾहिं को कमु थियणु खपे, उन्हनि जी हुनरी सिख्या थियणु खपे ऐं उन्हनि जी मार्केटिंग थियणु खपे, अहिड़े क़िस्म जा जेकॾहिं गवर्नमेंट कमु करे त माण्हू ख़ुशहाल थी सघनि था। तमामु सुठी ॻाल्हि। अव्हां ॿिन्ही मौजूद महिमाननि जी वॾी महिरबानी, थैंक्स अ लॉट, क़ीमती वक़्तु कढी अव्हां हिते आयो ऐं ॾाढी ख़ुशी थी अव्हां जूं ॻाल्हियूं ॿुधी करे। उमेदु आहे तव्हांखे बि सुठो लॻो हूंदो पर पैगाम जेकॾहिं अव्हां खां न वठूं ईअं थी नथो सघे। सो व्यूवर्स खे छा पैगाम ॾियणु चाहींदो मीर साहब? बसि व्यूवर्स खे इहो ई पैगाम ॾींदासूं त माशाल्लाह पंहिंजी सिंध लाइ पंहिंजे मुल्क लाइ सभु गॾिजी ख़िदमत कनि, जेको जंहिं फील्ड में आहे भरपूर महिनत करे ऐं असांजी इहा ख़्वाहिश आहे सभु गॾिजी महिनत करियूं ऐं पंहिंजे मुल्क लाइ, पाकिस्तान लाइ ऐं पंहिंजी सिंध लाइ हर को जेको जिथे आहे हर फील्ड में महिनत कनि, इहा ख़्वाहिश आहे, इहा सभिनि सां उमेद। तमामु सुठी ॻाल्हि, तमामु सुठो पैगाम। मंज़ूर साहब? सिंध जे माण्हुनि जे लाइ सिंध ग्रेजुएट्स एसोसिएशन हिकु अहिड़ो प्लेटफॉर्म आहे जिथे हू अची करे गॾु थी करे पंहिंजे इलाइक़े खे तरक़ी वठाए सघनि था, समाजी तरक़ी वठाए सघनि था, मुख़्तलिफ़ जेके समाजी कमनि सां तालीम, सिहत ऐं सकाफ़त खे रोशनास कराए सघनि था। सिंध में मौजूदु 114 ब्रांचूं सॻा जूं उहे सभिनी ग्रेजुएट्स माण्हुनि खे असीं दावत था ॾियूं त उन में मेंबरशिप अख़्तियार कनि
ऐं सिंध में पुरअमन तरक़ी याफ़्ता समाज जी अॾावत लाइ पंहिंजो किरदारु अदा कनि ऐं पंहिंजे हिसे जो कमु अगेन वॾी वॾी महिरबानी असांजे सॾ ते अवां जी चयो थैंक्स अ लॉट ॾाढी ख़ुशी थी अवां सां मिली ऐं व्यूवर्स उम्मीद है त और आप दोनों का भी बहुत बहुत शुक्रिया आमिर भाई न अजय आपसे हम आखिर में एक सॉन्ग ज़रूर सुनना चाहेंगे आई व्यूवर्स वक्त थी वियो आहे इजाज़त जो इंशाल्लाह जेकॾहिं ज़िंदगी साथ ॾिनो त सुभाणे अवां जी ख़िदमत में हाज़िर ख़िदमत थींदासीं पंहिंजो पंहिंजनि जो तमामु घणो ख़्यालु रखिजो ऐं जेके बीमार आहिनि उन सभिनी जे लाइ दुआ कयो त जल्दी सिहतयाब थी वञनि त जे हू पंहिंजो कमु जंहिं बि फील्ड में आहिनि जेको बि कमु कनि पिया उहो सुठे तरीक़े सां करे सघनि सो थैंक यू सो मच अवां हीउ प्रोग्राम ॾिठो उमेद आहे तव्हांखे पसंदि आयो हूंदो सुभाणे मिलंदासीं आख़िरी सॉन्ग अवां सभिनी जे लाइ मुंहिंजे तरफ़ां मुंहिंजी पूरी टीम जे तरफ़ां अल्लाह हाफ़िज़ गुड बाय एंड गॉड ब्लेस यू जब कोई मुश्किल पड़ जाए